अवल अल्लाह अलीम आला आलम जो धणी अवल अल्लाह अलीम आला आलम जो धणी कादिर पंहिंजे कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो साराए सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जी सबने ॾिसंदड़नि खे फ़कीर रामण जे तरफ़ां ऐं राधा जे तरफ़ां भलीकार हुजे ऐं नमस्कार हुजे ऐं जश्न आज़ादी जूं लख लख मुबारकूं हुजनि ऐं इन ख़ुशीअ जे ॾींहं ते अव्हां खे दुआऊं हुजनि त साल जिते रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जी मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे ऐं अव्हां खे ख़बर हुजे त आज़ादी छा हुजे इहा हिकिड़ी अहिड़ी आज़ादी हुजे जिथे जीअं पखी आज़ादीअ सां उॾामंदो हुजे उनजी मर्ज़ी हुजे हिन वण खां हुन ताईं वञे हुन वण खां होसि ताईं वञे हुन पार खां होसि ताईं वञे सो ईअं असां पंहिंजे मुल्क में एॾो सुहिणे नमूने सभु आज़ाद फिज़ा में घुमंदा हुजूं असां आज़ाद थिया हुजूं ऐं पंहिंजी ज़िंदगी आज़ादी सां गुज़ारींदा हुजूं न कंहिंजा गुलाम हुजूं न कंहिंजो कुझु असांजो को मसलो हुजे असां पंहिंजी ज़िंदगी जियूं सो एॾियूं तयारियूं थींदियूं हुजनि वरी साल फिरी ईंदो हुजे त हाणे 75 साल थी विया हुजनि उनजो बि वॾो हिकिड़ो जशन हुजे राति इस्लामाबाद में वॾी ख़ुशी मल्हाई वई हुजे सुबुह जो फजर में वरी तोपुनि जी सलामी ॾिनी वई हुजे उन खां पोइ वरी अलामा इक़बाल ते जेको हुते ॾिसो त दस्ता ईंदा हुजनि उन्हनि खे सलाम पेश कयो वेंदो हुजे वरी कराची ईंदा हुजूं त कायदे आज़म मोहम्मद अली जना साहब ते उन ते बि दस्ता ईंदा हुजनि सलामी ॾींदा हुजनि झंडो फड़कियो हुजे ऐं इस्लामाबाद जिथे पार्लियामेंट हुजे जिथे वॾा वॾा सियासतदान जिथे तारीख़ खे वरी जोड़ियो हुजे उते बि वॾी हिकिड़ी तक़रीब हुजे थोरी देरि पहिरियां ॾिठो हुजे त वज़ीर आज़म पाकिस्तान बि ख़िताब कंदो हुजे ऐं ॿारनि खे बालकनि खे ॾिठो हुजे त उन्हनि बि वॾो जोश जज़्बो ऐं ख़ुशी जी इहा बि ॻाल्हि हुजे त पार्लियामेंट में रामू राधा त न विया हुजनि पर हा पाकिस्तान जा नंढा नंढा बालक जेके ॿ ॾींहं पहिरियां उते पार्लियामेंट में वेही करे उते उन्हनि जेका तकरीरूं कयूं हुजनि बालकनि असां वरी सम्झंदा हुजो के हिते असांजी पार्लियामेंट हुजे हा असां वरी सो बालकनि खे बि ख़ुशियूं मुबारकूं हुजनि अॼु उहा बि मोकल हुजे पर जेके असांजा सरकारी इदारा हुजनि उन्हनि ते राति जो अहिड़ियूं बतियूं अहिड़ियूं चमकीलूं हलाए छॾियूं हुजनि जो रंग बिरंगो लॻो पियो हुजे कमु शहरनि में विया हुजूं उते झंडा बालक रंग बिरंगी कपिड़ा असां बि झंडड़ियूं वरितियूं हुजनि मूं बि राधुल खे ॿार वांगुरु ख़ुशि असां बि ख़ुशी मल्हाईंदा हुजूं छो त ख़ुशी मल्हाइण जो हक़ हर कंहिंखे हुजे हा सो इन जे करे चवंदा गॾियल जेका ख़ुशी हुजे उहा तमामु वॾी ख़ुशी हुजे उन ते दुनिया ॾिसंदी हुजे ऐं दुनिया खे ख़बर पवंदी हुजे त हा असां पाकिस्तानी हुजूं असांजो मुल्क हुजे असां आज़ाद हुजूं असां केॾियूं फ़ख्रु सां ऐं उन सां गॾोगॾु जेके असांजी सरहदुनि ते असांजी फोर्सिस हुजनि पाक फ़ौज हुजे जेके हुजनि शाहीन हुजनि उन्हनि सभिनी खे बि असांजो सलूट हुजे त तव्हां बि हुजो जिथे हुजो शाद ऐं आबाद हुजो ऐं पंहिंजी मंज़िल ॾांहुं ईअं गामज़न हुजो ऐं वफ़ादारीअ जो इहा असांखे लाज़मी करणु खपंदी हुई ऐं जेके शहीद थिया हुजनि न उन्हनि जा जेके कुटुंब हुजे उन्हनि जा जेके घर जा भाती हुजनि असां उन्हनि खे बि न ॾींहं ते सभिनि खे गॾे करे सभिनीनि सां ख़ुशियूं मल्हाइणु घुरिजंदी हुजे ऐं उन्हनि खे अॼु त फ़ख्रु थींदो हुजे त हुननि जे घर जे भातियुनि हुननि जे जवाननि उहे कुर्बानियूं ॾिनियूं हुजनि मुल्क जे लाइ सो न लाइ इहा ॻणप न हुजे त सिंध हुजे पंजाब हुजे सरहद हुजे ख़ैबर पख्तूनख्वा हुजे या बलूचिस्तान हुजे सभिनी नौजवाननि जी कुर्बानी सभिनी गॾे ॾिनियूं हुजनि सो दरिया जे कंधी खां वठी कश्मीर ताईं जेके बि हुजनि जिते बि हुजनि बालक नंढा वॾा सभिनी खे जश्न आज़ादी जूं मुबारकूं जो हमें देख रहा है जहाँ जहाँ बैठा है उस सबको बाबा जश्न आजादी मुबारक हो उसको लख लख मुबारक हो हाँ सो ओ सबको आपको मुबारक हो हमने भी फिर कोशिश की है तो है ना बिहंदे तो भला को खास घर में कुछ छा होजे घर में आज खास तमाम होजे के बुधाई दो तो होजे ने सण में तो कुछ ना तो के केड़ी खबर जो ॾिसण वारे खे खबर पए रखो यार पोक
टुकड़ा लगाया हुजनि झंडियूं कुछ पेट गुजर जो भी तो हुजे ना तो जी पिनण वारी आदत वही न हो जाए माण्हू खाए अॼु ख़ुशी अपनण जी हुजे बाबा पोइ अॼु ख़ुशी वारे ॾींहं कुझु वणे ई न अॼु त मूंखे वणे हा हा पोइ सही हुजे हा सो हिन में माण्हू भुख त न थो हुजे पोइ बिस्कुट वठी ॾां पोइ बिस्कुट मां न खाईंदी हुजां पोइ छा खाई इहो केक 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 हा ए जेको वॾो वॾो केक पकोड़े खाईंदा हुजूं चाह वारो न हुजे पोइ ॿियो जेको लाइ सां चवंदा हुजे पोइ हाणे ईअं कंदा हुजूं इहो ज़रूरु अञा महिमान बि हुजनि अॼु त महिमान बि घुराया हुजनि उन सां बि कचहरी करूं ऐं इस्लामाबाद मां अहिड़ा रंग हुजनि उहे बि तव्हांखे ज़रूरु ॾेखारूं ऐं तव्हां फोन कॉल वसीले बि तव्हां शामिल थींदा हुजो बालक बि भली शामिल थींदा हुजनि उहे सभु शामिल त कचहरी बि कंदा हुजो फेसबुक ते बि असां इहो लेव बि हा फेसबुक ते सफ़ा लाइव हुजूं ऐं यूट्यूब मेरान टीवी ऑफिशियल हुजे उन ते बि तव्हां ही वरी ट्रांसमिशन सॼी हीअ स्पेशल ट्रांसमिशन हुजे 14 अगस्त लाइ वठी शाम ताईं जेके बि रंग हुजनि उहे सभु आवाज़ जेको हुजे न उहो यूट्यूब ऑफिशियल छा हुजे इहो मेरान टीवी ऑफिशियल यूट्यूब ते चैनल हुजे न हुजां न इन करे इहो पोइ बिजली में इहो चई सनींदो हुजे बिजली में हथ न विझंदो हुजे तो ये ॾिसंदा हुजो ऐं ॿियो छा हुजे हा फेसबुक ते हुजे उन खे तव्हां लाइक बि करो शेयर बि करो कमेंट बि लिखो माना ॿियनि खे बि मोकिलींदा हुजो तो हाणे वरी रामू ऐं राधा असां शहर में बि विया हुजूं असां शहर में विया हुजूं ऐं शहर में असां वरी कीअं उते असां जेके रंग हुजनि झंडा हुजनि बालक हुजनि उन्हनि सां असां कचहरी कीअं उहा हिकिड़ी यादगिरी बि असां वटि पई हुजे तव्हांखे अॼु असां कंदासीं तव्हां उनखे ॾिसंदा हुजो उन खां पोइ वरी असां वापसि अचूं गरीब माण्हू जे हे वठंदी हुजे बस हालत ओ मां हे वठंदी हुजे न वॾो झंडो वठा वॾो झंडो वठ घर ते रखंदी हुजे त ख़बर पवंदी त राधा जो घर हुजे पर थींदो हुजे ॿुधंदी हुजे माई
गाड़ी करो ना सिंगारो हो जाए क्या तो पण जे धाणी जी हो जाए ना सिंगारो हो जाए मां वरे खुश थींदी हुजे तो मुझे रामावती हुजे गाड़ी पाकिस्तान दिल दिल पाकिस्तान जा जा पाकिस्तान दिल अरे पूरा गाड़ी हुजे पींदा तो हुजे एक्सीडेंट न कराइंदो हुजे टाटा गंदा ना टुकड़ी पवंदी हुजे पींदो छो न हुजे अरे भली पई हुजे ओ पर सेट भले खड़ी हुजे चुप कर पियांदे हो जाए पर हेड सांदे हो जाए न हेड सांदे हो जाए जेका रंग हो जन है न में एडा सोना हो जन है न में वरी जेका हो जन है मुझे सफा असले मुसल वारो जेका शय हो जाए तो के पूरी हुजे यार पूरी हो जाए हाणे दींदी हो जाए तू अरे बस नहीं कर ठीक है हो गया बाबा हे जेके रंग हुजनि हे पाकिस्तान जा सभु रंग हुजनि सभिनि खे ॿुधाईंदो हुजां हे रंग तव्हां ॾिसंदा हुजो ॾाढा सुहिणा रंग हुजनि हर माण्हू तयारु थींदा हुजनि क्या तैयारी की है 14 अगस्त की बहुत तैयारी की क्या तैयारी की है अपने लिए और ये झंडा भी लिया है झंडा भी लिए खबर कर फोटो का ढनो है मां फोटो बुक कढायो हो सब तैयारी कितनी की है तुमने ये बहुत पाकिस्तान का तैयारी कोई की है। नगमा सुनाओ को मिली नगमा सुनाओ याद है हमें बेटा इधर इस साइड आ जाओ इधर अरे ये सुनो ये सुनो ए पकड़ सुनाओ ये पकड़ है ना दिल दिल पाकिस्तान जा जा पाकिस्तान दिल दिल पाकिस्तान जा जा पाकिस्तान दिल दिल ज़मीन और आसमां चंदे सिवा जाना कहाँ घट भी रहे ये रोशनी चलता रहे ये कारवां दिल दिल पाकिस्तान जान जान पाकिस्तान दिल दिल पाकिस्तान जा जा पाकिस्तान दिल
ऑपरेशन मलिकार चवंदो हुजां अॼु ख़ुशियुनि जे ॾींहं ते 14 अगस्त जी आज़ादी जे ॾींहं जूं अव्हांखे लख लख मुबारकूं हुजनि। राजा जे तरफ़ां बि अव्हां सभिनीनि खे भलीकार हुजे ऐं 14 अगस्त जूं लख लख वाधायूं हुजनि। साल जिते रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जी मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। ऐं हे जेके अॼोकियूं सभु जित जित तयारियूं हलनि, मिली नगमा हलनि, सभु ॻाल्हियूं पोइ इन जे करे असां वरी थोरो यादगिरी न करे ॾेखारी हुजे त हर टाइम हर वक़्तु उन ॾींहं खे ईअं जोश ऐं जज़्बे सां जीअं माण्हू मल्हाए न, अॼु बि असां उअं ई उन जोश ऐं जज़्बे सां असां मल्हाईंदा हुजूं। इन जे करे तव्हांखे ॾेखारियो हुजे त असां बि शहर में वञूं, भली मींहुं वसे, कहिड़ो बि माहौल हुजे, पर ख़ुशी ख़ुशी हुजे, ख़ुशी हर हाल में मल्हाइण खपंदी हुजे। सो अॼु असां वटि महिमान बि हुजे, ऐं वरी जॾहिं उस्ताद को हुजे ऐं को वरी प्रोफेसर हुजे त उहे त वरी असांजे मुल्क ते, असांजी दुनिया ते उहे अहिड़ी सुहिणी गहरी नज़र रखंदा हुजनि, उहे तारीख़ ते बि नज़र रखंदा हुजनि, ऐं असांजो जेको समाज हुजे उन ते बि नज़र रखंदा हुजनि। सूबनि जा माण्हू जेके उन्हनि ते नज़र रखंदा, उहे पढ़ाईंदा हुजनि, यूनिवर्सिटी में कॉलेज में उहे पढ़ाईंदा हुजनि। सो अॼु असां वटि महिमान हुजे, उहो उन में वरी घणियूं ॻाल्हियूं हुजनि, उहो वरी कंपेयर बि हुजे, ऐं वरी उहो मौसीक़ीअ सां बि दिलचस्पी, उहो गीत बि ॻाए, उहो अॼु मिली नगमो बि ॿुधाईंदो हुजे, ऐं वरी उन सां गॾोगॾु उस्ताद हुजे, केरु हुजे नालो बि त ॿुधाईंदो हुजे। उहो उनखे वरी अंग्रेज़ी में चवनि, उहो उनजो वरी जिथे पढ़ाए सोशल स्टडी, सोशल स्टडी उनखे उहो उनजो सब्जेक्ट हुजे, नालो छा हुजे पोइ ॿुधाईंदो हुजां भला अञा पोइ तूं घणे मिनट रेग करे वञ, मां हुन तो तारफ़ो एॾो वॾो हुजे, हले हिकिड़े माण्हू जो नालो हुजे, उनजो तार हुन जिन जा माण्हू खोड़ सारा कम हुजनि, अॼु उन्हनि खे सारा एॾा वॾा कम हुजनि, उनजा कारनामा हुजनि, वाह वाह सही हुजे। उस्ताद जो जिथे मान हुजे न, उहो ई समाज उहो ई मुल्क तरक़ियूं कंदा हुजनि। सो प्रोफेसर तनवीर साहब हुजे। सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सर क्या हाल है आपके, ठीक है? बहुत बहुत मेहरबानी, बहुत खुशी महसूस कर रहा हूँ आपके शो पर आकर, आपके इस घर में आकर, और मैं मेहरान टीवी के तवस्सुस से पूरी कौम को पाकिस्तान का 75वां जश्न आज़ादी उसकी मुबारकबाद पेश करता हूँ, और खुदा से दुआ करता हूँ कि अल्लाह ताला हमारी कौम को, हमारी नस्लों को यूं ही इस तरह से आज़ादी का ये दिन दिखाती रहे। आप तो आज ऐसे लग रहा है आप उस्ताद भी हैं ना, हमें वो भी एहतराम है, ठीक है जी। और आप मिली नग में भी गाते हैं, वैसे भी मौसीकी से भी है, तो मैंने जैसे कहा कि पाकिस्तान स्टडी आप पढ़ाते हैं, तो उसका मतलब है कि हम जो हमारे पूरे पाकिस्तान में जी ठीक है, हम वो इलाके हैं वो देखना, लोगों को देखना, उसकी हिस्ट्री जेका हो, तारीख जेका हो, उनखे वरी समझण, उनखे वरी परखण, वरी उन ते ॻाल्हाइण, इन में भी खपंदो हुजे माण्हू जो कम हुजे। सर भला आपको हमारे घर में आके कैसा लगा है? मैं बहुत खुशी महसूस कर रहा हूँ, और जैसा कि अभी आपने कहा कि पाकिस्तान एक हमारा गुलदस्ता है और मुख्तलिफ सूबों का इसको बनाने में बड़ा हाथ है, तो पाकिस्तान के अंदर जितनी भी कौमें हैं वो एक फूलों की मानंद है कि हर फूल छोटा हो बड़ा हो, मुख्तलिफ कलर के होते हैं, मुख्तलिफ उनकी खुशबू होती है, और जब वो सारा एक हो जाता है तो फिर वही गुलदस्ता बनता है। तो पाकिस्तान हमारा एक जो है वो गुलदस्ता है, और इस वक्त हमारे जहां हम जाएंगे पाकिस्तान के अंदर तो सबके चेहरों पर खुशियां हमें नजर आएंगी, क्योंकि आजादी की जो कीमत है वो वही जानते हैं जो आजाद कौमें हैं। एक गुलाम आदमी होता है, कैद होता है, तो उसकी कोई जिंदगी नहीं होती। तो अल्हम्दुलिल्लाह हम आजाद हैं, और हम देखते हैं कि पूरे पाकिस्तान में जो जहां शहरी माशरा हो या गांव का माशरा हो या कोई और माशरा हो,
तमाम आज के दिन को जो है वो खुशियां मना रहे हैं। और उसके साथ साथ एक उस्ताद के होने के नाते मैं भी अभी सुबह अपने कॉलेज के अंदर झंडा फड़काना जिसे कहते हैं, होस्टिंग कहते हैं, फ्लैग होस्टिंग जिसे कहते हैं, वो करके यहाँ आ रहा हूँ। और मैंने देखा कि पूरे शहर के अंदर जो है वो जलसे जुलूस कर रहे हैं, पाकिस्तान जिंदाबाद के नारे लग रहे हैं, रैलियां निकल रही हैं और आज बहुत बड़ी खुशी का दिन है। और सर रात को भी बड़ा मैंने तो देखा टीवी पे, ऐसे देख रहा था, मैं भी हैरान हो गया था। इस्लामाबाद में, कराची में, जिस जिस शहर में ऐसी खूबसूरत ये आतिशबाजी हो रही थी। बिल्कुल, ये 75वां साल मना रहे हैं, तो हम तो समझो कि अभी बिल्कुल ये नहीं हुजे पर खुशी। जोश जज्बो लखो पे हुजे। अच्छा देखें, आप पिछले दिनों से कुछ बारिश हो रही है तो, लेकिन कल रात को जब जैसे ही 12 बजे और हम देखते हैं कि पूरे मतलब पाकिस्तान के अंदर इसको सेलिब्रेट किया गया। मैं हैदराबाद की सड़कों पर था तो मैंने देखा अपनी फैमिली के साथ कि जबरदस्त किस्म की लोगों ने आतिशबाजी भी की, खुशी का इजहार किया, तराने गाए, रैलियां निकली। और कल इतना माशाल्लाह लोगों में जोशो जज्बा था कि हालांकि बारिश का मौसम था, कुछ प्रॉब्लम भी थी, लेकिन उसके बावजूद वो अपने घरों से निकल आए। और उसमें छोटे बच्चे भी थे और उन्होंने अपने इस पर ये गालों पर जो है ना मुख्तलिफ पेंटिंग कराई हुई थी, हाथों पे पेंटिंग कराई हुई थी, छोटे छोटे झंडे थे, चूड़ियां लड़कियों ने पहना हुई थी, दुपट्टे, उनकी जो शर्ट्स थी, मतलब एक अजीब सा रात को ऐसा खुशी का माहौल था कि जैसे हम जन्नत के अंदर घूम रहे हैं। सर मेरे हाथ में ये छोटा जना, यानी मैं ये बच्चों वाला काम किया है क्या? नहीं, आप तो बड़े हैं और इस वक्त पूरा पाकिस्तान आपको देख रहा है। झंडा छोटा हो या बड़ा हो, झंडा झंडा हो। आपने बच्चों की बात की तो मैं थोड़ा थोड़ा, आपने बच्चों की बात की तो फिर मैं भी ऐसे हो गया कि मैंने कहा बड़ी फिर इसको इधर भी भी ये लगाया है लगा मैंने। मैंने घड़ा बाल करा हूँ। आपका झंडा छोटा है लेकिन आपकी बातें बड़ी बड़ी है माशाल्लाह। तो और फिर इधर भी हमने लगाया, क्या लिखा हुआ है इस पे? सर आप पढ़े लिखे आई लव पाकिस्तान। मैं पाकिस्तान से मोहब्बत करता हूँ, हम सब पाकिस्तान से मोहब्बत करते हैं। राजुल ने भी लिखा हुआ है। पाकिस्तान तो हमारा है, तो मोहब्बत तो हमारा हक है ना। बिल्कुल, मोहब्बत करते तो जब तो हम इसकी खिदमत करते हैं। और सर इधर आप तो उस्ताद हैं, इधर देखो तो कोई भी हो, देखो हम एक कम्युनिटी से हम भी ताल्लुक रख रहे हैं, तो इधर ये नहीं है तो ये कौन है, वो कौन है, हम सब एक हैं। हम पाकिस्तान के जितने शहरी हैं वो किसी भी मसलक से हो, किसी भी मजहब से हो, कहीं भी रहते हो, हम सब पाकिस्तानी हैं। क्योंकि आज के दिन जो है, क्योंकि हमारे बाबा कौम ने भी 11 तारीख की जो 11 अगस्त की तकरीर थी उसमें साफ कह दिया था कि आप किसी भी मजहब से ताल्लुक रखते हो, कोई भी हो, तो आपको अपनी मजहबी रसूमात अदा करने की जो है इजाजत है, आपको अपनी सकाफती रसूमात इजाजत परफॉर्म करने की इजाजत है। तो हम ये मसलक को और इन तमाम चीजों को बाला ताक रख के आज सिर्फ और सिर्फ पाकिस्तानी बन के सोचेंगे, हम सब साथ काम करेंगे तो मुल्क हमारा तरक्की करेगा। हम उसमें सब एक हैं। हम सब एक हैं। अच्छा सर, इधर मेरा घर तो आपने देखा ही होगा, दुनिया देखती है सरा मुरादा के घर को, माशाल्लाह जी। तो आज हमने देखो इसको कैसा हमने बना ये दिया है। ये फूफड़े ये सारा हमने इसको सजावट की है। मॉडल, इसको मॉडल हमने बना दिया है इसको। आज ये जो आपका बहुत खूबसूरत सा, एक मैं जिसे जन्नत कहता हूँ कि ये जो हमारे जहाँ सिंध के देहात को रिप्रेजेंट करता है, वही इसके अंदर जो आपकी मोहब्बत है वो गुब्बारों की सूरत के अंदर, छोटी छोटी झंडियों की सूरत के अंदर, इन फूल पत्तियों की सूरत में, और ये आपके हाथ में जो ये छोटे छोटे जो फ्लैग हैं, ये इस बात की अलामत है कि आप भी पाकिस्तान से उतना ही प्यार करते हैं जितना बाकी तमाम लोग करते हैं। ये हमने इसलिए उठाया कि बच्चे जो है ना जी, ये जो छोटे छोटे बच्चे हैं ना, वो कहते हैं कि देखो चाचा रामू के पास भी झंडा है हमारी छोटे तरह। छोटे जो बच्चे हैं ना बालकड़े, उनके हाथ से छीन के आया है। ऐसा नहीं बोलो। ये रावण जो है ना, ये बड़ा मस्करा है। ना थोड़ी माँ कच्ची करा तो खबर कौन हो जाए। ऐसे हम तो बांट मारना भी करे भी दादर खसे करे भगो जी। ना, खसे। यार बार पोस्ता हो जाए। बार उठो दे सारा में भी हो जामो। सर उधर एक गाड़ी खड़ी हुई थी जी। तो मैं भी गया ऐसे जाना, तो मैंने ऐसे सेल्फी निकलवाई। हाँ। उसने फोटो निकालने वाले भी ऐसे फोटो निकाल, उसने कहा सेल्फी भी बनाओ। हाँ, मैंने बोला सेल्फी। बनाओ बनाओ, तो ये आगे देख रही है मुझे कि रामू सेल्फी बना रहे, कह रही है गाड़ी तुमने ली है क्या? मैंने बोला ली नहीं है। उसने ऐसा गाड़ी को तैयार किया है कि इसलिए ऐसा मैं झंडे लगाए हैं, प्रिंट किया हुआ है ना, तो हमने भी वहाँ पर
खड़े होके ना फिर सेल्फी जो है ना आजकल वही सेल्फी का रवाज है। लेकिन मैं आपकी इस बात को और भी करूंगा कि वाकई रात को मैंने भी बहुत सारी ऐसी गाड़ियां देखी जिस पर पाकिस्तानी पूरी जो फ्लैग पेंट हुआ था और उसमें जो नन्हे मुन्ने बच्चे और बड़े लोग थे ना वो बड़ा उस पर एंजॉय कर रहे थे। सर मैं एक साई का टाइम हो गया है, ब्रेक का टाइम हो गया है, वो जरूरी है। खुशी और जश्न ये भी दिखाने हैं। उसके बाद एक और भी साई में बात है, हमारी बीपी का हाँ ये क्रिकेट भी खेलता है, अन्या भी खेले हाँ क्रिकेट का भी अच्छा रांदीगर है बाबा। पर हाणे नंढड़ी साई हाँ, वठो साई। साई खां पोइ वापस पोइ वरी साई खां पोइ अञा हिकिड़ो असांजो वॾो ॿियो महिमान बि ॿिया ईंदा हुजनि अञा। उहे त न ईंदा हुजनि न जेका झंडियूं खसी हुजनि। न उहे न ईंदा, ॿार न ईंदा। ब्रेक खां पोइ वापस ईंदा हुजूं त अञा त असां खोड़ सारियूं कचहरियूं कंदा हुजूं। ओ इस पे दिल भी कुर्बान, इस पे जान भी कुर्बान, तेरा पाकिस्तान है ये मेरा पाकिस्तान है। आस्ते जो ये तो जदो सुर मजे जो ना हुजे, सुर मां मुझी मर्जी हुजे जेतिरो पाकिस्तान जो गीत हुजे, मिनी नगमो हुजे, उनखे को प्यार सां वॾे आवाज़ सां दुनिया खे ॿुधाईंदो हुजां, तोखे या ख़बर ई न हुजे चरी तूं अञा ॿार तेरा पाकिस्तान है ये मेरा पाकिस्तान है। लठ लगी गई जो हाँ हाणे तोखे न ॻाइण अचे भलो गाया हाँ ॿुधाईंदी हुजे। साईं वरी वोट आपका है तो हमको देना है, तो इसका आवाज भला है मेरा। आवाज की बात है कि ये दिल की बात है। ये तेरा पाकिस्तान है, उस पे दिल कुर्बान, उस पे जान भी कुर्बान है, उस पे दिल कुर्बान, उस पे जान भी कुर्बान है। तेरा पाकिस्तान है ये मेरा पाकिस्तान है। के जो रोण रहा था, के जो खिलण खारी, तो जो तो आवाज अहिड़ो हुजे न खाधो न ॻाईंदो हुजे। अभी आप बताओ आवाज किसका भला है? साहब आप बताओ। अभी 50 नंबर आपके, 50 नंबर आपके, इस तरह आप दोनों के 100 नंबर। यार जगह जे दो जे दो गाल एकड़ी मां करे वो पर आप बताए जैसे मैंने गाया, मैंने तो वो जोश जज्बे से गाया। आवाज में कोई दर्द है? दर्द की बात है, जोश भी है, जोश भी है। जोश हो जैसे हम उधर जाते हैं सही, वो जो उधर बॉर्डर पे हमारे ये फौजी भाई ये जो बड़े इनको ये पटके बांधे हुए होते हैं, वो आते हैं तुल्हा, वो सलूट करते हैं, ऐसे पाँव उठा के ऐसा ठक करते हैं, तो देखने वाला एक फोन कॉल हो जाए वठंदो। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम मामा। वालेकुम सलाम। केर कड़े सर खादा मामा गुलाम फरीद झोल खाधो गलाया। अब छाल हुजे खुश हुजी चङो भलो ॿारूं अल्हम्दुलिल्लाह सब करता ॿुधायो कुछ छा कयो? अब असां खुश लगा पिया हुजूं, तयार लगा पिया हुजूं, जीअं मौसम भली हुजे, आज़ादी हुजे, जश्न आज़ादी मल्हाईंदा ॾाढा खुश लगा वेठा हुजूं। तव्हांखे बि जश्न आज़ादी मुबारक हुजे। ख़ैर मुबारक हुजे। तव्हां जश्न आज़ादी मल्हाईंदा हुजो। असां भई मल्हायूं पिया। हाँ ॿार बच्चा सब मल्हाइनि, हर हिन करा जो कॾहिं त शामिल थियो जी। सब मामा तव्हांखे मल्हाए थो बि तव्हां जहिड़ो घटो न कयो ऐं घर सां हलायो। किथे ॾिठो हुजे, हाणे असां अहिड़ी ॻाल्हि ई न कई हुजे, हींअर ॾिठो हुजे। हा हींअर ॾिसो हींअर कुर्ब वारी कचहरी हले पई। हाँ कुर्ब वारी कचहरी जो ये कुर्ब मोहब्बत आज़ादी जो ॾींहुं हुजे, असां खुश हुजूं। हाँ खिल भोग मज़ाक ठका हाँ भोग हाँ अञा केॾी महिल मां तो कर चर्चो हयो हुजे त ख़ैर हुजे, केॾी महिल तो हयो हुजे त ख़ैर हुजे। तूं वॾी बेके मस्करे जी
जी भाइट हुजे तू असल वडो असल तू मस्करी करो खुशी जो इज़हार करो इए चांदी हुजे त रावण तो आज कदे तो भी कस लगे इन्हनि कस जी कड़ी असां हमेशा कस में ही रहिया मां कस में ही रहियो हुजाए कस में हाँ। सही हो आपसे क्रिकेट पे भी बात करूंगा मगर आज खबरों का भी टाइम हो गया अभी आज तो हुआ है इस टाइम कह दिया है तो अभी दुनिया पे नजर रखनी है और पूरे पाकिस्तान की ऐसी खबरें हैं कि कमाल आज तो खुशी की है तो इतनी मेरी तो खबरों में मेरी जो कोई हो आज का दी जो को मलाया जा रहा है ना जी, जी। उसके सारे रंग वाली खबरें बताएंगी ना हाँ बिल्कुल, तो बिल्कुल। आज चलते आज तो मेहरान टीवी का न्यूज जो स्टूडियो है ना वो भी आज कमाल है सब बाबा से तैयारी करके आए हैं आजादी के हवाले से जश्न आजादी के हवाले से सो हिकिड़ो असां नंढड़ी साई हिकिड़ी वठंदा हुजूं खबरूं ॿुधंदा उन खां पोइ वापसि अचूं था अञा ॿिया तव्हां महिमान खोड़ सारियूं कचारियूं कंदा हुजूं खोड़ सारियूं ख़ुशियूं हवा सां वंडींदा हुजूं कुर्बान हिकु दफ़ो ॿीहर भली कार चवंदा हुजूं ऐं हे सुहिणा रंग जेके हुजनि असां बि अॼु वरी इन जे करे ख़ुशि हुजूं त जीअं बालक हुजनि पंहिंजे स्कूल में तयारियूं कनि फंस कनि असां बि ईअं वरी अॼु ई पंहिंजे घर में फंक्शन रखियो हुजे हा। त असां बि बालक तूं बि बालकनि सां पाण मिलाए बालक घर वेठा हुजनि हिन जे उहे वरी करे असांखे ॾिसंदा हुजनि हा, के- उहे वरी इंजॉय कंदा हुजनि ऐं जिते जिते बि असांखे ॾिसंदा हुजनि उन्हनि सभिनीनि खे जश्न आज़ादी जूं लख लख मुबारकूं हुजनि ऐं 75 साल थी विया जो उन्हनि जे करे हे जश्न जेको हुजे न अॼु त अञा वधीक जश्न थियो हुजे ऐं जिते जिते सलामियूं हुजनि ऐं वरी अॼु त जेके असांजी फोर्सिस हुजनि उन्हनि सभिनी बि अहिड़ो कमाल कयो हुजे ख़ासि, उन्हनि अॼु झंडो ख़ासि इंतज़ाम परेडूं वॾियूं ऐं ॿी त वरी ख़ासि इहा ॻाल्हि हुजे त हिन त ॾाढा इनाम खटिया हुजनि अहिड़ा रांदीगर भला हुजनि को कुश्ती में को ॿिए हंधि को टे हंधि इनाम पियो खटींदो हुजे त उन्हनि सभिनी खे बि सभिनी खे मुबारक बि हुजनि। मुबारकूं हुजनि हाल खणी माण्हू जो कहिड़ो बि हुजे हा। पर ख़ुशी जेका बि हुजे उनखे- उनखे हीअं गॾिजी मल्हाईंदा हुजो ऐं बालक- हेतिरी ख़ुशी हुजे उनखे हेॾो करे मल्हाईंदा हुजो तॾहिं अव्हांजी ज़िंदगी ख़ुशि ऐं सुठी गुज़रंदी हुजे ऐं जेके असांजूं नियाणियूं हुजनि उहे साइकिल जेके हुजनि उहे स्पीड में हलाइनि उन्हनि जा बि मुक़ाबला लॻा पिया हुजनि ॿार जीअं स्कूल में टेबलो कनि अॼु मूं बि ईअं वरी राधुल खे ॻाल्हि सम्झ में पहिरियां न आई हुजे जीअं उहे बालक टेबलो कनि न स्कूल में अॼु वरी असां उहो मूं कयूं ईअं कयो हुजे पोइ मां उन हिसाब सां तूं वरी पंहिंजे हिसाब सां तूं पोइ वरी मां बि स्कूल मां त इहो सिखी हुजां न हा हाँ स्कूल में जॾहिं मां नंढी हुजां पढ़ंदी हुजां तॾहिं जेको हुजे उते इहे जेके बि ॾींहं थींदा हुजनि हा। जश्न आज़ादी जो ॾींहुं थींदो हुजे उते असांखे इहे अदाकारी जेका हुजे चवंदा हुजनि बाबा हीअ कंदा हुजो टेबलो जेके टेबलो, थींदा हा, हुजनि, हा। टेबलो में अदाकारी हुजे न हकीकत हुजे यार तो अरे क्या उनमें तू बाहर मजा हुजे है। ना बाहर ठीक सर आप मेरी बात को समझ रहे हो ना ये अभी जो स्कूल में टेबलो होते हैं उसमें हमको वही अदाकारी भी करनी होती है ना बिल्कुल करनी होती वो है सर अगर क्यों ये बोलता है नहीं सर क्यों उधर समझाते ना बेटा ऐसे नहीं करना है ऐसे इधर ही खड़े ना यहाँ से यहाँ तक आप करना है और ये करना है वो बच्चे होते हैं ना तो अभी ये उसमें वही जो कोई ना जो छोटे छोटे बच्चे हैं फोन ना, कॉल है अच्छा काल फोन कॉल है। फोन हो जे पोइ वरी ॿुधाईंदी हुजे हल बात को ब्रेक ही नहीं है इसके को हाँ। हल कहिड़ी हेलो। नारी हुजे हेलो 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 ठीक है। पाण मसले न हुजे हर पर मुंहिंजी ॻाल्हि कटींदो हाँ हे वठंदी हुजी तूं उते वहाँ पर वरी जो स्कूल में मैं जब पढ़ती थी ना तब वरी जो कोई नंढड़े नंढड़े बार है बच्चे है जी, मेरा जितने उनको वरी मैं अदाकारी सिखाती थी बिल्कुल अच्छा तू माना टीचर जो है अदाकारी की हाँ जी। तो अदाकारी मौता सिखी हो जा तो कड़ी खबर हो
हाँ तो सर मैं ना तो फिर उसी टाइम में जो आज भी पार्लियामेंट में बच्चे जो अभी भी तकरीर कर रहे थे ना, जी। ऐसे तकरीर मैं भी करता था। मेरा नाम है रामू बागड़ी, मैं इस पाकिस्तान का रहवासी हूँ। मुझे आप देख रहे हैं, मैं छोटा जरूर हूँ हाँ? मगर बातें जो हाँ, करता हूँ वो स्कूल जो दौर अच्छा, के स्कूल जब वो हाँ। तो जो आज जो साहिबान सारे हाजिर हैं, मेरे उस्ताद साहिबान हैं, शागिर्द दोस्त हैं, उन सबको 14 अगस्त की मुबारक हो। और मैं जो आज जो सामने आपके तकरीर करूंगा ना, वो आप सुनेंगे कि हम सब एक हैं। हम किस सूबे में भी रहते हैं मगर हम एक जैसे हैं, एक साथ हैं, एक साथ रहेंगे, मिली नग में गाएंगे। और अल्लामा इकबाल ने भी हमें समझाया कि दिन रात करो काम काम काम, तभी आप अपनी मंजिल पे पहुंचेंगे। जब ऐसे सर में बोलता था ना, जी। आगे जो तालियां बजती थी, हल एकड़ी भी ना मैं तो अभी भी आपके इस तकरीर पे तालियां बजा रहा हूँ कि आपने जो इसलिए ऐसी के फिर जो परंदे होते हैं ना आजाद, वो भी कहते हैं आज रावण तकरीर कर रहा है, तुम इधर से चले जाओ। वो भी उड़ते थे, बोलता रहा होशियार खबरदार रिपोर्ट रवा में हाजिर थी चुको है। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां जो पंहिंजो रिपोर्ट रवा में अज जश्न आज़ादी जी खुशी में तव्हां सां गॾु आहे। ऐं असां जश्न आज़ादी जी अज मुल्क जी 75वीं सालगिरह मल्हाए रहिया आहियूं। पूरो मुल्क असांजो खुशियूं मल्हाए रहियो आहे, चाहे उहो कहिड़ी ज़बान हुजे, उन जो कहिड़ो मज़हब हुजे। अज मां बि तव्हांजी खुशियुनि में शामिल आहियां। ऐं हींअर आयो आहियां रामू बागड़ीअ जे घर आयो आहियां। मां चवां त अॼु रामू बागड़ीअ सां जेको आहे सो मां बि खुशियूं मल्हायां, सभु मल्हाए थी चुको आहियां। अॼु रामू बागड़ी बि असां सां गॾु आहे ऐं राधा बि असां सां गॾु आहे। अॼु हिननि सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं हिननि खां पुछंदासीं त तव्हां कीअं खुशी मल्हाए रहिया आहियो। अचो त नाज़रीन हाणे रामूअ खां हाल अहवाल वठूं था। पाणी मां घोड़ो आया पाणी हटो तोखां पोइ वठां थो न इंटरव्यू। वालेकुम सलाम। जो तूं त अॼु हो जेको मिले ते गुॾड़ो मिले चाबी भरे छॾिजे हुजे ईअं हुजे तूं, पर यार तोखे सलाम हुजे। हिन तोखे पासे में हीअं हीअं कयो, पर तूं रिपोर्टर वांगे हीअं सफ़ा हुन पंहिंजे कम में मूंखे पंहिंजे अॼु मुल्क जी ख़ुशी आहे, जज़्बो आहे मुल्क जो। तोखे त हाणे मां थोरी देरि पहिरियों त ॾिठो आहे शहर में हुजे तूं ॿारनि खां इंटरव्यू करी, तूं उहो हुजे न हा साॻियो ई आहे पुट उतां वरी पोइ हेॾे छो आयो हुजे? तोखां बि इंटरव्यू वठण आयो न। मां चयोमांसि रामन ॾे बि वञा, रामन बि अॼु असांजी ख़ुशियुनि में ख़ुशि आहे। रिपोर्टर अवामी इंटरव्यू वठण आयो हुजे, वरी इंटरव्यू फिल्म में सिनेमा में वेठी आहे, इंटरव्यू वठण आयो आहियां। होॾे वॾो उस्ताद होॾे वेठो हुजे। साईं सलाह तनवीर साहब खां तोसां ॻाल्हि ॿोल कंदासीं। रामण पहिरियों तोसां ॻाल्हि ॿोल कंदुमि, भला ॾे ख़बर रामण अॼु असांजे मुल्क सॼी पाकिस्तान जेको आहे सो 75वीं असांजी जश्न आज़ादी जेको आहे सो मल्हाए रहियो आहे। तूं उन बारे में छा चवं थी? राजा थोरो हेॾे थींदी हुजे, हेॾे थी जवाब ॾींदो हुजां जवाब ॾींदो हुजां ॻाए वॼाए। जवाब मां सम्झो कोॾी कोॾी विढ़ंदो, कोॾी कोॾी असां रांदियुनि में बि खेॾे मां मल विड़ियो हुजां, कोॾी कोॾी खेॾियो हुजां, 7 धक खाधा हुजनि। छा चवंदे जेको आहे सो अॼु जश्न आज़ादी जे बारे में? वॾी महिरबानी हुजे तूं मुंहिंजो ख़ासि अॼु इंटरव्यू करण आयो हुजी ऐं मूंखे बि वॾो इंतज़ारु हुजे त मुंहिंजो बि को इंटरव्यू करे। हाणे मां बि दुनिया में ईअं ॻाए वॼाए मूंखे बि माण्हू टीवी ते हले न हले अलाए को टीवी ते हले तो ॾिठो यार ख़ुशीअ जो ॾींहुं हुजे, ख़ुशीअ में मस्करियूं बि माण्हू कई, मस्करी न मस्करी न हले, ॾंढ भरे ईंदो मां न त तूं छा के बाक़ी मुंहुं न कंदा
उते हुजे अच्छी वर्दी वारो जेको ट्रैफिक वारो उन सां बि तूं ॻाल्हाए हा न? सलूट कयो नहीं हा इन के ॿियो जेको माज़ूर हुजे वीचारो उन सां बि तूं ॻाल्हाए हा न? ऐं हिकिड़े ॿारड़ी हुजे उन खे बि तो हा न? कानून ॿुधायो ॿियो हिकिड़ो काको हुजे हा हा हे उहो हुजे अरे भलियो हुजी वो न हुजे चुप इन चश्मो वठी ॾेस नानी वारो हा न तूं चुप कंदी हुजे हे वरी चवंदी हुजे रामू ॾिसां तूं ॾिसंदी हुजे मां कीअं ॻाल्हायां सही ॻाल्हाईंदो हुजे सड़े सही ॻाल्हाईंदो हुजे इहो तूं वरी हल। थोरो मूंखे ॿुधाईंदी हल हुजे हल तूं मुंहिंजे सक हल हल ए कैमरा हुजे कैमरा बुले लिया कैमरा आप बड़े है इजाजत है मैं इंटरव्यू दे दूं बिल्कुल सर आप इजाजत है और इंटरव्यू दें कैमरा एक्शन रेडी छाए रेडियो अरे ॻाल्हाई दो हुजे अच्छा वो साल वरी ॿीहर कंदो हुजी जा रामन जेको आहे सो अॼु असांजो पूरो मुल्क जेको आहे सो जशन आज़ादी इहा त ख़बर हुजे सुवाल सवाल इहो आहे त तव्हां कीअं था महसूस कयो जेको आहे सो अॼु हिन ख़ुशीअ जे मौक़े ते ऐं तव्हांजा तासुरात छा आहिनि मुंहिंजा तासुरात अॼु हेॾे ॾिसणो हुजे हेॾे ॾिसणो हेॾे ॾिस न टीवी हेॾे हुजे तूं त अहिड़ी छॾ असां कैंसर था ॾिसूं तूं टीवीअ खे छॾ तूं तूं रुगो ॿुधंदी हुजी त अॼु कीअं छा ॿुधंदी हुजे अञा बि ॻाल्हाए न हुजे हाणे चुप मूंखे वॾी ख़ुशी थी हुजे रिपोर्टर हुजी तूं सो वॾी महिरबानी हुजे तूं ख़ासि मुंहिंजो इंटरव्यू करण आयो हुजी सो अॼु 14 अगस्त हुजे जीअं पूरे मुल्क में पूरी दुनिया में ख़ुशी मल्हाई वेंदी हुजे ईअं रामण बागड़ी बि ख़ुशि हुजे मुंहिंजो भले मां बागड़ी क़ौम जो हुजां मां दरावड़नि सां मुंहिंजो तालुक़ु हुजे पर मां पाकिस्तान सां कुलो कुले में मिलाए मुंहिंजा जेके भाइर हुजनि जेके सूबा हुजनि उन्हनि सभिनी खे ऐं जेके अॼु असांजा फौजी भाइर हुजनि उन्हनि सभिनी खे बि सलाम हुजे शहीदनि खे बि सलाम हुजे उहे जेको नालो पैदा कयो हुजनि जेके वॾा रांदीगर हुजनि उन्हनि खे बि सलाम हुजे ऐं जेके हाणे वरी नौजवान अॻिते वधनि उन्हनि खे बि सलाम हुजे सिंध में जेके या पूरे पाकिस्तान में जेके भला शागिर्द हुजनि तालीम भली पढ़ाईंदा हुजनि उन्हनि खे बि सलाम हुजे ऐं जेको ॿ ॾींहं पहिरियां जेको पार्लियामेंट में नंढा नंढा बालक वेठा हुजनि तमामु वॾियूं तक़रीरूं कयूं हुजनि मुंहिंजी तक़रीर खां बि वॾी पर मां त इंटरव्यू ॾींदो हुजां उन्हनि खे बि सलाम हुजे हुननि अहिड़ियूं भलियूं तक़रीरूं कजनि मुंहिंजूं अखियूं खोले छॾियूं हुजनि हुननि एॾो त सुहिणो ॻाल्हायो हुजे सो मूंखे तमामु घणी ख़ुशी थी हुजे पाकिस्तान वाह वाह नाज़रीन तव्हां ॾिठो रामण केॾो एक्टिव आहे नाज़रीन रामण वॾो ॼण पढ़ियल लिखियल खां बि वधीक जो रामण ॻाल्हियूं कयूं मूंखे तमामु घणो मां रामण मां जेको आहे सो मुतासिर थियो आहियां पर अञा मुंहिंजो आख़िरी सवाल रामण असांजी कसम हुजे मूं बि सही ॻाल्हायो रामण मां सही ॿुधाईंदो अरे चीची चमड़ा मां पाणी ख़राब थियो जा मत रावण खे कुझु थी न रामण अहिड़ो ॻाल्हायो मुंहिंजो वस पुॼे त मां हिनखे मुख़्तियारकार करे छॾियां तालके जो माशाल्लाह वॾो होशियार रामण आख़िरी अञा सवाल हाणे असांजी क़ौम खे छा मैसेज ॾींदे हा इन लाइ त मुंहिंजे दिलि में वॾी ॻाल्हि हीअं साढियो रखियो वेठो हुजे क़ौम खे इहो हुजे त जॾहिं बि असांखे तरक़ी करणी हुजे त हौसलो बुलंद रखणो हुजे ऐं हौसलो जॾहिं माण्हू में हुजे त उहा मंज़िल ज़रूरु माणे ॾुखियाई हुजे ज़रूरु हुजे पर हौसले वारा माण्हू जंग बि विढ़ंदा हुजनि सफ़र बि तय कंदा हुजनि ऐं हौसले वारा माण्हू जेके हुजनि उहे तालीम खे पंहिंजो ज़ेवर बणाईंदा हुजनि त पोइ तव्हांखे ॿिए हथियार जी ज़रूरत ई न पवंदी हुजे हिते असांजा वॾा IT जा माहिर पैदा थियणु खपंदा हुजनि हिते सुठा साइंसदान पैदा थियणु खपंदा हुजनि हिते सुठा सियासतदान पैदा थियणु खपंदा हुजनि ऐं हिते सुठा ॾाढा पैदा थियणु खपनि हिते उस्ताद भला पैदा थियणु खपनि ऐं हिते तारीख़ी मागनि खे जेको हुजे उहो रोशनास करे पूरी दुनिया में ॾेखारियो वेंदो हुजे तालीम पिराईंदा हुजो मुल्क खे वधाईंदा हुजो तालीम पिराईंदा हुजो मुल्क संवारींदा हुजो तालीम पिराईंदा हुजो मुल्कनि सां मुआदो अटकाईंदा हुजो तालीम में तव्हांजो नालो हुजे तव्हांखे वॾा वॾा एवॉर्ड मिलंदा हुजनि तव्हांखे वॾो वॾो मान मिलंदो हुजे तव्हांखे टोपियूं अजरक तव्हांखे ऐं ॿियो त वरी वॾा वॾा कप इहे तव्हांखे मिलंदा हुजनि
नाज़रीन रामा, तव्हां हे ॾिठो कथो त छंदो अॼु रावण आया। केॾो त प्यार लॻो केॾो पियो आहे असांजी ख़ुशियुनि में। गॾो अॼु रावण ॻाल्हायो। तमामु बहितरीनु ॻाल्हायो आहे ऐं तव्हांखे तमामु सुठियूं ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि। यकीनन तव्हां रावण जी ॻाल्हियुनि ते ज़रूरु अमल कंदा। ऐं हाणे जेको आहे सो हाणे मां जेको आहे सो राधा खे गुज़ारिश कंदुसि त राधा जेको आहे सो अॼु 14 अगस्त जे हवाले सां असांखे छा चवंदी ऐं असांजे अवाम खे छा चवंदी। अचो 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 मैडम। नाटक न हुजा न तूं मेडक हिन खे सम्झाईंदो हुजे। तूं मेडक अधु ठिड़ी हुजे। नाटक वरी छा हुजे न राधा चवंदो हुजे। हे ॿुधंदो हुजी तूं सुवाल उहो रखंदे हे मुंहिंजी घरवारी हुजई हिन जो रिकॉर्ड हुजई छाजो घर में झेड़े करण जो खटे कर बैठी वो लगे थी आके तो तेज इन जे करे इसके बड़े रिकॉर्ड आहे घर में मूंखे झेड़े टप करण मिलिया हुजनि वेलण मूंखे ॾोही अब्बा ऐं ॿुहारो बाड़े ताव बाड़े हा इहे वॾा वॾा हेवाट मिलिया हुजनि। नंद छोकरी माण्हू हे खिलणो थोड़े ई हुजे ऐं तोखे कहिड़ी ख़बर आहे माण्हू। तुंहिंजी चमड़े में ॾिसां खिल लॻे। रिपोर्टर हुजे केड़ो मां चिंपड़ो आहे तूं नेड़ हल पुछंदो हुजे अॼु असांजो मुल्क न हुजे जेको आहे सो ख़ुशियूं मल्हाए रहियो आहे। जे मन 75 हुजे। सालगिरह आहे असांजे मुल्क जी जश्न आज़ादी। तव्हां उन जे हवाले सां छा चवंदव ऐं तव्हां कंहिंखे कीअं दुनिया खे ॿुधाए अच्छा उन खां पोइ वरी मूंखां पुछे हल तूं पुछंदो जेको आहे सो कीअं थी महसूस करे ऐं तूं कीअं जेको आहे ख़ुशियूं मल्हाईंदी तव्हांखे ख़ुशी आहे या कोन्हे। हे तो नज़र न अचे असां पंहिंजे घर में हाल खणी असांजो कहिड़ा बि हुजे असां ग़रीब हुजूं मिसकीन हुजूं खणी कीअं बि हुजूं पर असांजे पाकिस्तान जो अॼु जेको ॾियारो हुजे उनखे असां जोश जज़्बे सां मल्हाईंदा हुजूं ऐं रगो ईअं न हुजे की अॼु मल्हायूं। असां हर साल ईअं जोश जज़्बे सां ईअं शहरनि में निकिरी पऊं ईअं रोडनि में निकिरी हिते पऊं रखंदी हुजी हिते रखंदी हुजी रोडनि ते निकिरी पऊं लारियुनि ते चढ़ंदा हुजूं मोटरसाइकिल में चढ़ूं साइकिलुनि ते चढ़ूं या फैक्ट्रियुनि ते चढ़ूं ऐं नारो असांजो इहो ई हुजे पाकिस्तान जिंदाबाद। अञा छा पुछी चीची चमड़ा मां त गोदो थी गयो हुजे। वाह वाह रावण अॼु तुंहिंजे घर में वॾी ख़ुशी लॻी पई आहे पर यार नाज़रीन तव्हां ॾिसो था न रामू ऐं राधा बि कीअं अॼु असांजी ख़ुशियुनि में शामिल आहिनि। तॾहिं चवां थो न कहिड़ी बि ॿोली हुजे कहिड़ो बि मज़हब हुजे पर जेको बि पाकिस्तानी आहे उन जो हिकिड़ो ई नारो आहे पाकिस्तान तूं असांजो महिमान हुजी तूं वेहंदो थोरो सिधो थी वेहंदो हुजी हिते वेहंदो हुजी पोइ साईं जो बि इंटरव्यू कंदो हुजी राधा खे मिठाई न खाराई थी छा न खाराई हुजे बसरनि जी धप थी अचेसि न न वो हुनखे भोग अॼु भोग जो ॾींहुं हुजे खिल भोग ख़ुशीअ जो ॾींहुं हुजे कचहरी हुजे सा हा तूं हिकिड़ी साई वठंदी हुजी नाज़रीन हाणे हिकिड़ी नंढड़ी साई वठंदा मुबारकूं बि ॾींदी हुजी न वरी जश्न आज़ादी जूं अवां सभिनीनि खे थोरो खिली ॾींदी हुजी जश्न आज़ादी जूं अवां सभिनीनि खे लख लख मुबारकूं हुजनि। साल जिते रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जी मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सोढ़ो गुज़रंदो हुजे। हिकिड़ी नंढड़ी साई वठूं साई खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा खोड़ सारियूं कचहरियूं कंदा हुजूं।
ऐ वतन प्यारे वतन। वाह सर जी वाह वाह, लाजवाब हुजे, ॾिसंदो हुजे महिमान असांजो हे साईं हुजे, हे पढ़ाईंदो बि हुजे, रांदियुनि सां बि शौक़ु रखंदो हुजे, ऐं ईअं तो तूं रिपोर्टर आवामी हुजी न, जी जी, ऐं साईं वरी मेज़बान बि हुजे, प्रोग्राम बि करे, 14 अगस्त जा वॾा वॾा प्रोग्राम स्कूलनि जा, उन में इनाम बि विराए, कप बि विराए, उस्तादनि खे बि सॾींदो हुजे, तो एॾो रांदीगर बि हुजे, केट जो क्रिकेट जो। वाह वाह, मां पाण खेॾंदो आहियां। तूं क्रिकेट खेॾंदो? हा, हींअर तुंहिंजे हथ में मैक हुजे, किथे हुजे बेट, सच ॻाल्हाईंदो हुजे। बेट रखी आयो आहियां न, प्रोग्राम कढायो आहियां। ये वरी खिट हुजे। हा बेट रखी आयो हुजे त क्रिकेट साईं खां में पुछंदो हारो। हुजे, भले क्रिकेट ते साईं खां तूं पुछंदो हा हुजे, साईं, साईं माइक ते पुछंदो हुजे। साईं मां कविश्री के हुजे। वक्त पटियो रिपोर्टर हुजे। 92 का 92 का वर्ल्ड कप पाकिस्तान ने खटाए न। बिल्कुल खटा है, ऑस्ट्रेलिया में जीता था पाकिस्तान ने, और इमरान खान की क़यादत में जीता था। बिल्कुल हाँ साईं, इंजमाम ने और मियां दाद ने परफॉर्म की थी ना। हाँ, इन दोनों ने परफॉर्म किया था, लेकिन कब तो जो है सारे खिलाड़ी अच्छा खेलेंगे तभी जीतता है। साईं मैन ऑफ द मैच वसीम अकरम फाइनल में था ना। बिल्कुल था, उसने जबरदस्त बॉलिंग की थी, पाकिस्तान को जितवाया था उसने जबरदस्त। साईं 92 में हमने 4 वर्ल्ड कप उठाए थे ना। बिल्कुल 4 थे, एक स्नूकर का था, एक स्क्वैश का था, एक हॉकी का था और एक क्रिकेट का था। हलो चीची चमड़ा तो भी बड़े होशियार होगी। कर हिसाब साहब जो भी प्रोफेसर साहब माखे भी है ना, वहाँ भी खेलंदो आया ना, तो माखे भी नाले साईं है ना, मेरे को भी नॉलेज देखो। बिल्कुल, आपको बहुत नॉलेज है और आपको जबरदस्त किस्म की नॉलेज है। तो बेट तो हथ में न हुजे, साईं खे त हथ में दिमाग हुजे। पेट खणी बेट में तेरे खड़ी वेंदा, तुम्हारी राधा छिती आ, बेट में सोटी करे कुटे आ बेट सां। हा इहा ॻाल्हि बि सही हुजे, इहा बि सही हुजे। इंटरव्यू साईं जो ॿियो करणो हुजे, अॼो कमेंट तालीम लाइ वठंदो हुजे साईं खां। साईं मैं रिपोर्टर आवामी नाज़रीन, आप देख रहे हैं मेरे साथ जो है प्रोफेसर साहब भी है, म्यूजिक भी साईं जो है, म्यूजिक का भी टीचर मेरे ख्याल में रह चुका है साईं, म्यूजिक भी अच्छा बजाता है, गाता भी अच्छा है, क्रिकेट का भी खिलाड़ी है साईं, तो ऑलराउंडर है। जैसे हम क्रिकेट में ऑलराउंडर बोलते हैं ना, बाबा हमारे हिसाब से साईं ऑलराउंडर है। तो रिपोर्टर आवामी भी कह रहा है कि आज साईं का भी कमेंट्स ले, साईं के कुछ सवाल करेंगे। अस्सलाम वालेकुम साईं। साईं वालेकुम अस्सलाम। साईं आज हमारा मुल्क जो है 75वीं सालगिरह मना रहा है, पूरे पाकिस्तान में खुशियां खुशियां है। मैं जहाँ भी देख रहा हूँ, ट्रकों पे हो, ट्रैक्टर पे हो, गधा गाड़े पे हो, जहाँ भी लोग खुश लगे पड़े गाँव में। और आप कैसे मना रहे हैं आज के दिन? आज जी हम सुबह सुबह सबसे पहले अपने कॉलेज में गए थे, वहां हमने झंडे को लहराया, फड़काया, उसके बाद बच्चों को मिठाई तकसीम की, उसके बाद नेशनल सॉन्ग भी गाए गए, तकरीरें भी हुई, और फिर जब वहां से हम यहाँ स्टूडियो की तरफ आ रहे थे, राधा और रामू के घर आ रहे थे, तो यहाँ भी हमने देखा कि पूरे शहर के अंदर झंडियां लगी हुई हैं, बच्चे खुशियां मना रहे हैं, रैलियां निकल रही हैं। और आज के दिन मैं ये कहूंगा कि ये हमने जो आजादी है वो बहुत मुश्किल से ली है, और हजरत अली का कौल है कि आजादी हासिल करने से ज्यादा मुश्किल काम उसकी हिफाजत करना है। तो हम सब पाकिस्तानियों को चाहिए कि हम इसकी हिफाजत के लिए ज्यादा काम करें, और अल्लाह ताला ने जिस शख्स में जो खूबी दी है वो अपनी खूबी को इस मुल्क की तामीर के लिए, तरक्की के लिए, हिफाजत के लिए लगाए, दिन रात काम। जो टीचर है वो अपना काम करे, जो इंजीनियर है वो अपना काम करे, जो किसान है वो अपना काम करे, और जो आप काम कर रहे हैं ये आप काम करते रहे। भाई आखिर में मैसेज दे दो हमारे मुल्क के लोगों को, मैसेज खुशी के दिन पे कोई अच्छा सा मैसेज। भाई मैं आज के 75वें ये जश्न आजादी पर पूरी कौम को सबसे पहले तो मुबारकबाद दूंगा, और दूसरी बात ये कहूंगा कि हम सब एक हैं, एक गुलदस्ते की तरह हैं। हम चाहे किसी मजहब से हो, किसी मसलक से हो, हम सब एक हैं, एक रहेंगे, और इंशाअल्लाह ताला जब एक रहेंगे तो पाकिस्तान का नाम पूरी दुनिया में रोशन होगा। नाज़रीन तव्हां सभिनी जी ॻाल्हियूं ॿुधियूं, रामू जी ॻाल्हियूं ॿुधियूं, राधा जी ॻाल्हियूं ॿुधियूं, प्रोफेसर तनवीर जी ॻाल्हियूं ॿुधियूं, ऐं मुंहिंजो प्रोग्राम जेको हींअर टाइम ख़तम थी चुको आहे। इंशाअल्लाह ताला अॻिले हफ़्ते इन ई टाइम ते, इन ई ॾींहं ते, इन ई चैनल ते तव्हां सां हूंदासीं गॾु। ॾींदा इजाज़त, पर अञा वेठो आहियां, इजाज़त न ॾींदा, रामू विड़े थो, अञा वेठो आहियां। तूं वेठो हुजे पंहिंजे सिर मोकलाणी असां करूं, तूं कीअं मोकलाणी करी रामू ॿधे रस न ईअं कयो तूं। यकदम मना है साओ जे कड़ो माण्हू
घुरायो आख़िर हुजे में वरी जीअं रिपोर्टर कनि न हे मूंखे ॾींदो हुजे मां पंहिंजो प्रोग्राम ॿुधंदो हुजे कंदो। ॿुधंदो हुजे आख़िर में हे इंटरव्यू करे छॾिया हुजनि न हा। पोइ वरी जेके नुमाइंदा हुजनि न उहे वरी पोइ हिन वञी पोइ हिते चवनि भाई हा हे सॼो हिन में माहौल ईंदो हुजे घर केॾो भलो हुजे हे अहिड़ो हुजे ही सॼो आहे पोइ न वो छोटो वरी यकदम है जरा साइकिल हलाए पोइ वरी पंहिंजे हुनखे मूवी वारे खे चवंदा हुजनि अब हाणे मां हिते बीहंदो हुजां मां सही ईंदो हुजां सॼो पोयां सही ईंदो हुजे पोइ वरी चरिया चवंदा हुजनि त हाणे अॼोकी जेका रिपोर्ट हुजे उहा 14 अगस्त जे हवाले सां हुजे रिपोर्टर आवामी तव्हांखे ॾेखारियो हुजे त पूरे मुल्क में पूरे शहर में केॾा न जोश जज़्बा हुजनि इन सां गॾु मूंसां जेको गॾु कैमरामैन हुजे उहो ऐं पंहिंजे रिपोर्टर खे ॾींदा इजाज़त वरी हलंदासीं स्टूडियो ॾे उहे वरी ईअं चवंदा हुजनि हर कम तोखे अचे थो यार तूं आहे छा हिन खणी यकदम जेको हुजे जे कम में तोखे बीहारियो आहे फिट लॻो पियो असांजो कम बि तोखे अचे थो रामू पोइ तूं छा बाक़ी छा तो यकदम मोकलाणी कई मां हुजे पंहिंजे असांखे पुछो हुजे हाणे मां पंहिंजे प्रोग्राम जी मोकलाणी पियो कयां तव्हांजे प्रोग्राम जी कोन ओ थो कयां पाजी करे पंहिंजी करे पंहिंजी पर असां वटि वरी जेके सभु ॾिसनि न उहे ॾिसंदड़नि खे वॾो इंतजार हुजे अॼु त रामूराधा कहिड़ा कहिड़ा अञा त इस्लामाबाद मां जेको हुजे असां उहे रंग ॾेखारूं जिथे अहिड़े घर जीअं अहिड़ा घर ठहियल हुजनि मॉडल ठहियल हुजनि उहे ईंदा हुजनि उहे एॾियूं झुमरियूं म्यूज़िक इहे खणी अञा असां त उहे बि ॾेखारूं मां पंहिंजो प्रोग्राम ख़तम कयो मां चयो हाणे तव्हांजो आराम सां महिमान जी कचहरी कयां खत्म कयो हुजे पर सब ये सने अपना जो है काम वो करके कह रहा था मैं बैठ जाऊं ऐसे होता है मज़ो थो अचे न तव्हां सां ख़ुशी मल्हाइण में तू सार वियो जी एतिरो जल्दी वरी मोटी आयो जी यार एतिरो जल्दी टीवीअ में ॾिठो एतिरो असांखे टाइम लॻो आहे 2-3 कलाक लॻाया वरी पूरो ॾींहुं लॻी वियो प्रोग्राम ठाहिण में एतिरो जल्दी बसि ॼण तू हिन जरो जरो थोरो थोरो करे ही तू जल्दी पुजी हो जी थोरो ॾिसंदो हो जाए थोरो थोरो हिन में टाइम लॻंदो आहे रामू हा ॾिसां थो हर ॻाल्हि ॿुधाए पियो माज़ूर खां इंटरव्यू त उहो ॿुधाई ॿार खां ॿुधायो हुजे न तू तूतरी वॾी वॼाईंदो हुजे इहो बि ॾिठो हुजे हा सभु ॾिठो हुअई न मां काॾे अदान में टाइम लॻंदो आहे भाई तार टीवीअ ते ॾिसां 20 मिंट फोन कॉल हुजे वठंदा आहियो हलो सलामकुम वालेकुम सलाम अदा केर कड़े सर खां साईं अब्दुल रसूल मालिक साईं कश्मीर को साईं छाल हुजे खुश हुजो चङा भला बहारियूं करारूं दुआयूं दुआयूं तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो ॿियो ख़ैर आहे तबियत सही आहे साईं साईं ख़ैर लॻो पियो ॾाढा ख़ुशि लॻा पिया जूं ॾिसंदा हुजो तव्हां 14 अगस्त मुबारक हुजे साईं ख़ैर मुबारक तव्हांखे मुबारक हुजनि ख़ैर मुबारक साईं ॿियो ख़ुशि आहियो सभु ख़ैर लॻो पियो जे रंग ॾिसंदा हुजो तव्हां ज़रूर जी जी मूं चयो टीवी ते इहे रंग महिरान टीवी ते ॾिसंदा हुजो इहे रंग जी आज़ादी जा हा साईं रंग इहे एंजॉय कयूं था ॾिसूं था आज़ादी जा रंग माशाअल्लाह एंजॉय कयूं था अॻे फोन कई तव्हां बरसाति जे हवाले सां महांगाई जे हवाले सां हा पाकिस्तान जिंदाबाद जे हवाले सां फोन कई साईं बाबा वॾी महिरबानी हुजे कराची खां कश्मीर खां खैबर पख्तूनख्वा ताईं तुंहिंजो आवाज़ पूरी दुनिया ताईं अॼु पुॼी हुजे जी जी करां हिकिड़ो घटि नारो लॻी वञे पाकिस्तान जिंदाबाद जो हा हणंदो जी नारो पाकिस्तान जिंदाबाद अल्लाह हाफ़िज़ साईं वॾी महिरबानी लख तो सभिनी जे लाइ कश्मीर मां वेही नारो हणंदो हुजे कश्मीर कहिड़ी वॾी ॻाल्हि हुजे पाकिस्तानी त सभु पाकिस्तानी हुजूं न कश्मीर वॾी अञा नंढी अञा पट्टी में पढ़ंदी हुजे पर कश्मीर मां आयो हुजे त छा थियो हुजे कश्मीर परे कोन्हे वेझो आहे न अब इसको मैं समझा रहा हूँ जी कि ऐसे थोड़ी होता है चरी हो पंहिंजे घर में वेठो हुजे फोन ते हणी या वॾी ॻाल्हि हुजे मां चवां थी कश्मीर परे हुजे नारो लखो तूं हींअर वञे कश्मीर खां तूं मानी त खणी ईंदी जी वारो कर तूं कश्मीर वेठो हिकिड़ी मुंहिंजा पठाण होटल चांहि बि वठी अचिजां तूं चुप कंदा हुजे तूं छॾींदी हिकिड़ो गई विच में जेको हुजे
गपलो कयो हुजे कहिड़ो इहो त मोकिलाणी हा अरे उहो सम्झायो जे मां आ जड़ी तूं मथे में लगी हुजे अहिड़ो हो बि हुजे साजोला घुरायो हुजे गावे करे नहीं हुजे पाणे हू अॼु जशन आज़ादी जो ॾींहुं हुजे हुनजी मर्ज़ी हुजे माण्हू किथे बि दुश्मननि खे बि घुराइबा नहीं घुराता हाँ। वरी इसको चिट्ठी चमड़े को घर में बुलाया है मिठाई आ रही है आ रही है पेटी मिला रही है आ रही है अभी। मिठाई बसर खाई खाई वेचारी ये को तो इहो हिकिड़ी मां साई हलत खणा तो साई वठंदी हुजी बकर ए हिक नाज़रीन जश्न आज़ादी जूं अवां सभिनीनि खे लख लख वाधायूं हुजनि साल जिते रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे हिकिड़ी नंढड़ी साई वठंदा हुजूं साई खां पोइ वापसि अचूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं ॿीहर भलीकार चवंदो हुजां अवां जो जेको प्रोग्राम जो रामू राधा हुजे पर अॼु जश्न आज़ादी जे हवाले सां स्पेशल इहा ट्रांसमिशन हुजे जंहिं लाइ असां पंहिंजे घर खे एॾो सुहिणो ठाहियो हुजे ऐं वरी राधा वरी मिठाई जो बि इंतज़ाम करे छॾियो हुजे हा तूं पंहिंजो इन इंतज़ाम में रहंदी हुजे त मूं हिन लाइ चयो हुजे त अॼोकी जेके ख़ुशियूं हुजनि इहे वंडणु घुरजंदियूं हुजनि सभिनी लाइ ऐं जेके असांजा हारी भाइर हुजनि जेके मज़दूर हुजनि जेके मुहाणा हुजनि मच्छी मारण वारा हुजनि कारीगर हुजनि जेके बि महिनत कस हुजनि न उन्हनि सभिनी खे बि सलाम हुजे ऐं आज़ादी जी मुबारकूं हुजनि इन लाइ चवंदा हुजूं त जॾहिं क़ाइद आज़म चयो त उन बि सभिनी लाइ ॻाए वॼाए ऐलान करे चयो हुजे जितने भी मेहनत कश हैं वो सब पाकिस्तान की ताकत है मेहनत कश के लिए और मेहनत कश वो ही है तो उसके लिए तो आपको पता है कि दीनी किताब हो जो भी हो उसमें ये है कि जिसका पसीना सूखे भी नहीं उसको पहले दे दिया करो कासब हबीबुल्लाह मेहनती आदमी अल्लाह का दोस्त है हाँ तो इसलिए तो जेके मेहनत कश हुजन न उन्हनि सां अल्लाह बि राज़ी हुजे त रसूल बि राज़ी हुजे तू है दी बेकमा के कम जे न हुजनि तू हाणे ॾेई ईंदी महिमान खे ॾेई ईंदी हथ में खणी घणा माण्हू हुजूं घणा माण्हू हुजूं तू जेको हुजनि इहो छा मां चार हुजूं हे सौ हुजनि हेलो खणंदो हुजे चिची चमड़ा होल न कंदो हुजे वालेकुम सलाम हुजे वागू वांगर पटे ओ ॿुधंदी हुजे फोन कॉल हुजे तूं आस्ते ॻाल्हाए हिनखे त ॾिसां न पहिरें अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां साईं मोहम्मद अनवर बलोच झांगारनि खां ॻाल्हायां पियो तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं पिया तमामु सुठो ऐं पंहिंजो तव्हांखे 14 अगस्त जूं मुबारकूं हुजनि ऐं सॼे पाकिस्तान खे 14 अगस्त जूं असीं मुबारकूं चऊं था तव्हांजे प्रोग्राम जे थ्रू वॾी महिरबानी हुजे तव्हांखे मुबारकूं हुजनि अॼु काई रंग तव्हां ॾिसी शामिल थिया जो रंग कीअं लॻंदा हुजनि माशाअल्लाह तव्हांजा रंग तमामु सुठा तव्हांजो महिमान जेको आहे उहो बि तमामु सुठो ज़बरदस्त उनजो प्रोग्राम बि असांखे ॾाढो वणियो ऐं माशाअल्लाह तव्हांजो तक़रीबन प्रोग्राम सभु सुठा हूंदा आहिनि वॾी महिरबानी लख थोरा हुजनि ऐं इहो ई हुजे त हिक ॿिए सां तावन में माण्हू रहंदो हुजे हिक ॿिए सां ईअं हाल वाल वंडींदो हुजे हिक ॿिए जी ॻाल्हि हिक ॿिए ते पहुचाइण खपंदी हुजे असुल राब्तो इहो हुजे मिठाई खाईंदा हुजो वदा ॿियो हुजे हाणे हा तूं खाई वठंदी हुजे तूं सवेर खां वठी हुजे राति खां वठी हुजे और रिपोर्टर में इहो त ॿुधाईंदो हुजे अभी राधा जो है जश्न आजादी की खुशी में मिठाई खा रही है बांट रही है नाज़रीन आप देख रहे हैं कि अभी जो है राधा जश्न आजादी की खुशी में मिठाई बांट रही भी है और खा रही भी है हमारी गुजारिश है कि आप भी जो है मिठाई बांटे और सबको खिलाए राधा की तरह और राधा देखो कैसे खा रही है ये राधा खा गई मैं खा गई राधा मुबारक को खा हेलो राधा मुबारक हुजनि 14 अगस्त जो खैर मुबारकूं तव्हांखे बि मुबारकूं हुजनि केरु हुजे कहिड़े शहर खां
ये दरगाह गिरोड़ शरीफ का मोहम्मद यूसुफ नोड़ी वाह 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 अहिड़ी सुहिणी दरगाह खां छा हाल हुजे ख़ुशि हुजो चङा भला हुजो वाह खैर है तव्हां ख़ुशि आहियो और 14 अगस्त जो मुबारकूं हुजनि घणे में घणियूं ख़ैर मुबारकूं तव्हांखे मुबारकूं हुजनि खैर मुबारकूं लख थोरा माना टीवी ते असांजे हीअ रंग ॾिसंदो हुजी न बाक़ाइदे बाबा बाक़ाइदे ॾिसूं पिया बाक़ाइदे प्रोग्राम भलो पियो हले भलो कमु मूं अॼु इंटरव्यू बि ॾिनो हुजे इंटरव्यू वठण आयो हुजे साहब मूं अॼु उन साहब ॻाल्हियूं कयूं हुजनि वॾियूं बिल्कुलु तनवीर साहब इहो सभिनी जो प्रोफेसर जो ॻाल्हियूं सभु ॿुधूं पिया वाह 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 माना यको ॾिसंदो हुजे साईं वाह वाह बाक़ी फ़क़ीर फुकरा सभु ख़ुशि हुजे सभु ख़ुशि आहिनि अलाह जी महिरबानी आहिनि सभिनी खे सलाम वॾी महिरबानी लख थोरा हाल तो रहो खुश सब देख रहे हैं गिरोड़ी शरीफ की दरबार पर से भी देख रहे हैं सब तो आप देख रहे हैं कि सर आप जो ये मैंने बात की ना फिर इसकी ये मिठाई इसको खिलाना जरूरी है ये बच्चों में शामिल है इसको सबने मिठाई खाती नहीं हुई मिले इसको मिठाई नहीं मिलती ना तब तक ये ऐसे बच्चों की तरह कहती है कि बाकी रंग में मजा नहीं आए आने की हाँ सही खिले थी मिठाई एडी न वणे हाँ बड़े दिल ते है वो हाणे ॿ ठिकर भेतर खाई छॾी 5-6 खाई हुई अञा न वणे खाईंदी हुजे इहो ॻाल्हि आहे। ला तू खाईंदी हुजे मूं तो सॼी प्लेट हथ में ॾिनी हुजे तो न खाधी हुजे मां तो बस छॾे हाणे सवाल करण ॾींदी हुजी होॾे महिमान बैठो हुजे सर तो बात हो रही थी किसान ठीक है सर मजदूर है ठीक है। जो ये जो माहेगीर है मछेरे हैं ठीक है। ये सारे काम करने वाले जो मजदूर हैं और उसमें सिंगर ये गायक है इनका भी बड़ा कमाल है ठीक है। म्यूजिशियन है इसका भी बड़ा कमाल होता है मिली नगमा जिसने बनाया उनका भी कमाल जिन्होंने लिखा उनका भी तो इन सबका क्या कमाल है आप कैसे देखते हैं हाँ, मैं ये कहता हूँ कि पाकिस्तान एक ज़राई मुल्क है और हमारी जो मईशत है जो इकोनॉमिक्स है ना उसकी बैकबोन रीढ़ की हड्डी जो है ज़राअत है सर तो हमारे जो किसान है ना वो बड़े मेहनती हैं और वो पाकिस्तान की तरक्की में उनका बहुत बड़ा हाथ है हमारी आबादी जो है वो तकरीबन 70% देहात में रहती है और 55% हमारे जो लोग हैं ना वो ज़राअत से वाबस्ता है तो हम ये कह सकते हैं कि पाकिस्तान जो तरक्की करेगा खुशहाली लेके आएगा रोजगार जो मिलेगा वो किसान भाइयों की वजह से मिलेगा बिल्कुल और हमारे किसान भाई जो हैं हमारे हारी जो हैं वो इतने ज्यादा मेहनती है कि वो मौसमों की परवाह नहीं करते धूप की परवाह नहीं करते तकलीफों की परवाह नहीं करते अपनी सेहत की परवाह नहीं करते वो पाकिस्तान की तरक्की के लिए अपनी फसलों को पैदा करते हैं और वो आगे बाजारों में जाती है तो उससे हमें फिर गंदम भी मिलती है कणक भी मिलती है चावल भी मिलता है सब कुछ मिलता है तो हम कह सकते हैं कि हमारे मजदूर और किसान फ्रूट भी मिलता है फ्रूट भी मिलता है हमारी सब्जियां मिलती है तो हम कह सकते हैं हमारे मजदूर हमारे मल्लाह हमारे हारी जो है वो हमारी रीढ़ की हड्डी है हमारी बैकबोन है वो हमें खुशहाल कर रहे हैं अगर वो सही है तो हम सही हैं हम खुश हैं तो ये सभी के मजदूरों के सलाम मुझे सर आज इधर हमारे इस गरीब खाने को हमने जितना है उसने में हमने इसको अपने हिसाब से बहुत अच्छा किया है दुनिया देख रही है आप देख रहे हैं तो दुनिया भी देख रही है हमें तो राम मुरादा ने कितनी तैयारी की है इधर देखो इसलिए हमारा घर को इतना हमने ये उसने सेट वाले ने डायरेक्टर साहब ने इसको तैयार किया है इसलिए देखो ये मीडिया वाले भी आ गए हैं इधर माशाल्लाह माशाल्लाह हाँ इनकी भी नजर होती है कि राम मुरादा के इसलिए ये रिपोर्टर हाँ इसलिए देखो इसका वात पट गया है इसको घर को देख के ये रिपोर्टर मीडिया वाले आ गए आज सियासतदान जो आजकल होता है जहाँ ऐसे मीडिया वाले होते हैं वहाँ वो बोलना शुरू हो जाता है ना और जहाँ तैयारी होती है मीडिया वाले आ गए बोलते हैं भाई आ गए मीडिया वाले जल्दी करो भाई अच्छा करो हमने तो ऐसा कर दिया कि भली बाबा जितने भी आए मीडिया वाले हमारे इंटरव्यू करें हम तैयार हैं देखो इधर आजादी का हमने ये फ्लैग भी लगा दिया है मीनार पाकिस्तान लगा हुआ है आजादी मुबारक बाबा कौम कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना साहब बैठे हुए हैं खुद और उस्ताद बैठे हैं प्रोफेसर बैठे हैं ये मीडिया वाले मीडिया का भी बड़ा रोल है इसको दुनिया तक पहुंचाने में ना सर मीडिया को जो है ना वो हुकूमत का ना 4th पिलर कहते हैं यानी जो प्रेस है जो प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया है वो भी मुल्क की तरक्की के लिए काम करता है क्योंकि वो जो हमें खबरें पहुंचाते हैं अपनी जान पर खेल के पहुंचाते हैं उसमें खेलों की भी खबरें उसमें सियासत की भी खबरें बच्चों की खबरें तालीम की खबरें
और कभी कभी तो ऐसे एक्सीडेंट हो जाते हैं, वहां उनको पहुंचना पड़ता है। तो मैं ये कह सकता हूँ कि मीडिया का भी जो है ना हमारे मुल्क की तरक्की के अंदर मीडिया न बहुत हुजे त कीअं ख़बर पवंदी? ये खबर पवंदी अॻु अखबार हुजे पोइ कहिड़े हुजे हीअ मीडिया हींअर रामूरादा देखो ये पूरी दुनिया इधर देख रही है ना। ये मीडिया है ना? ये बिल्कुल। कमाल है ना। ये मेहरानी टीवी का भी कमाल कमाल है है। मेहरानी। सर आपकी बड़ी मेहरबानी। सर आप हमारे आए, गरीब खाने लख में थोड़ा। आए हो। रामू मैं बुलाया, मुझे बड़ी खुशी हुई और आपका ये छोटा सा घर देखकर मुझे बड़ी खुशी हुई, क्योंकि इसमें आज जितनी मुझे मोहब्बत नजर आ रही है ना, घर छोटा हो या बड़ा हो लेकिन उसमें अगर सुकून ना हो दिल तो बड़ा होना चाहिए। दिल बड़ा है। और आप लोगों का तो माशाल्लाह बहुत बड़ा दिल है। बहुत बहुत शुक्रगुजार हूं। थैंक यू। कुर्ब हुजनि, लख लाइक हुजनि। हाणे वरी ख़बर जो टाइम थी वियो हुजे त वरी ॾिसंदा हुजूं त मुल्क में अॼु पाकिस्तान में किथे किथे कहिड़ी जाइ ते जशन ई जशन थींदा हुजनि, उहो ख़बरुनि में तव्हां ॾिसंदा हुजो। उन खां वरी पोइ पोइ वापसि वापसि सीधा अचो। वञा तव्हां सां कचहरियूं कयूं। बलूचिस्तान है एक दयार नूरो निखत बात ये मेहरान है। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार कंदो हुजां अॼु आज़ादी जी ख़ुशियुनि जे हवाले सां अवां जे पंहिंजी हिन ख़ूबसूरत ट्रांसमिशन ऐं प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे जश्न आज़ादी जूं लख लख मुबारकूं हुजनि। सार जिते रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। अॼु असां सां चीची चमड़ो बि गॾु हुजे। रिपोर्टर अवामी हुजे। कॾहिं न हुजे, मां चीची चमड़ो चवंदी आहियां, सुञाणींदी हुजां हिनखे। तुंहिंजी नानीअ खे मां चक पातो आहे न, चीची चमड़ो आहियां। न ढेला है पारे न रहे पुठे न खां रिपोर्टर थियो हाणे मां हिनखे रिपोर्टर चवंदी हुजां। एॾी वॾी अथई, मुंहिंजी माउ खां लूडे खेॾंदी हुई। शर्म न ईंदो पाड़े ते हुजे। मां नंढी आहियां। शर्म न ईंदो हुजे। तूं हाणे सॾे हुनखे बीहण, हू हींअर ड्यूटी ते हुजे। पोइ मां कहिड़ो जेको हुजे हू उहो पंहिंजे ड्यूटी घर में ते। हुजां, मां बि पंहिंजी ड्यूटी ते बीठी नाज़रीन, हुजां। सारा हुन ॾिसी पासे हो, रहिया हुन आहियो। पासे हो। नाज़रीन, हूअ दुर्बल नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो। फोन कॉल हुजे बीह। हा, फोन कॉल हुजे। हलो हेलो सलाम वालेकुम रमू आवाज़ के 14 साल मुबारक हुजे। वालेकुम हाँ, सलाम कैसी हो आज़ादी ज्यादा मुबारक तोखे मुबारक हुजे, ख़ुशि हुजी, चङो भलो। शुक्र अल्लाह जो करम ने एहसान मालिक जा। बाबा तोखे भी जश्न आज़ादी मुबारक हुजे। तुंहिंजी सॼी टीम टीवी वारनि खे, सॼी मेहरान वारनि खे बि मुबारक हुजे। अबा ख़ैर मुबारक हुजे, वॾी महिरबानी, लख थोरा। बलोचिस्तान ठीकु हुजे, उते कीअं ख़ुशियूं हुजनि? हाँ हिते जबरदस्त खुशियूं हुजनि। ॿार आतशबाज़ी अहिड़ो जबरदस्त आतशबाज़ी हो। वाह वाह। आतिशबाज़ी ॾिठो तो? हाँ बा असां बि ॾिठोसीं, पर मज़ो कयोसीं ॾाढो। बस अल्लाह असांजे पाकिस्तान खे हरदम ख़ुशी ख़ुशि रखे। आमीन हुजे। पर इहो अॼु देर छो कई हुजे? यार देर मिलाए खंदाना पिया मां चयां हाणे मिलाए ॾिसां। इन जे करे देर थी वई हुजे। आओ न बाबा, ॿियो ॿुधा ख़ैर ख़ैरियत आहे? ॿियो ख़ैर लॻो पियो हुजे, टीवी ते ॾिसंदो हुजे, रंग ते ॾिसंदो हुजी न अॼु जा? ये बाबा अॼु टीवी ते त ॾिसंदो हुजी न? बाबा अॼु होल पाक जे ना जी ख़ैरात कयोमि। अॼु हुते वेठो हुअमि, हाणे आयो आहे टीवी ते। दादा पोइ ॾाढा टीवी ते ॾिसे थो या ॾिसी न पियो? ना ॾिसां थो हाणे। ॾिसे थो न? हा बा तोखे तुंहिंजी घर जी मुबारक हुजे। ॾाढो सजायो थी घर खे बाबा। पोइ ईअं उहो ई असुल इहो पुछां तोखां। हा हा बाबा घर तुंहिंजो गुलशन लॻो पियो आहे। बसि अलाह असांजे पाकिस्तान खे बि गुलशन ई गुलशन करे छॾे। वॾी महिरबानी। पोइ हिन ख़ुशीअ में को अॼु केॾी महिल वेंदो हुजे तूं पंहिंजे गुज़र सफ़र करण ते? बाबा हिते अॼु बारिश लॻी पई आहे, राति खां बारिश आहे हिते। बारिश लॻी पई हुजे? हा हा हाँ पोइ घणी हुजे थोरी? न बसि कॾहिं तेज़ थींदी आहे, कॾहिं घटि थींदी आहे। वाह माना बारिश हले। सभु पाणी में पुछिया पिया हुजनि। पोइ माना हिनखे आराम कंदो हुजी, पोइ तूं घर में हुजी, बसि पंहिंजो ख़्यालु रखंदो हुजी। बसि अलाह ख़्यालु रखंदो। बाक़ी असांजे हथ में त न आहे बाबा। हा सही, त पर जेतिरो तोखे पाण ख़्यालु रखे उहो ख़्यालु रखंदो हुजी।
आओ ना पियो हाणे हिकु वारी ॿियो ख़बर आहे सॼे पाकिस्तान खे मुंहिंजे तरफ़ खां दिल्ली जश्न आज़ादी मुबारक। हा बाबा सभिनी ताईं पुॼी वयूं हुजनि, वॾी महिरबानी हुजे, ख़ुशि हुजे सदा साल। इहो मुंहिंजो बलोचिस्तान में इहो दोस्त हुजे ई मुंहिंजो। नाज़रीन तव्हां ॾिसो था त रामू वटि किथां किथां कालियूं अची रहियूं आहिनि ऐं माण्हू पंहिंजी ख़ुशीअ जो इज़हार करे रहिया आहिनि। को कोटिया मां, को बलोचिस्तान मां, को पंजाब मां, को सरहद मां। इहे अथव रंग 14 अगस्त जा। रामूअ खे मां सलाम पेश कयां थो ऐं रामूअ जो अॼु ज़हन बि ईअं हली रहियो आहे जीअं वॾो को प्रोफेसर हूंदो आहे न। अॼु रामूअ वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कयूं मुंहिंजे प्रोग्राम में। मां थो चवां त हिकु दफ़ो ॿीहर रामूअ खे वरी दिलि ते थी सलाम कयां। तोखे कोन कंदो बात जे इन फुहारे खे ॾियारी लॻाईंदो हुजे। हाणे सॼो मुल्क पाणी करे नाज़रीन असांजो प्रोग्राम रामू राधा जारी आहे, सारी आहे ऐं रिपोर्ट अवामी बि तव्हां सां मौजूदु आहे। अञा तव्हां सां खोड़ सारियूं कहचारियूं रामू ऐं राधा कंदा ऐं थोड़ सारियूं तव्हांखे ॻाल्हियूं बि ॿुधाईंदा पाकिस्तान जे हवाले सां। पर मुंहिंजी दिलि चए थी त मां वरी हिकिड़ो नारो हयां, पाकिस्तान ज़िंदाबाद। त तूं हिनखे त साह ई न हुजे। तूं इहो वरी चवंदो हुजी त हींअर मां जिते मौजूदु हुजां रामू बागड़ी जो ही ज़बरदस्त ठाणो घर हुजे, उनखे सिंगारो हुजे, स्टूडियो करे छॾियो हुजेसि, बराहे रास्त तव्हांखे ॾेखारींदो हुजे, उहे मंज़र तव्हां ॾिसंदा हुजो। जेके सेल्फी कढाइण जो फोटू फोटू कढाइण करे हलियो अचे रामू उस्ताद जे घर अची फोटू कढाए। तव्हां ॾिसो था त केॾो ख़ूबसूरत घर जेको आहे ठहियो लॻो पियो आहे ऐं सकाफ़ती रंग घर में नज़र अची रहियो आहे। हेॾा झंडियूं लॻी पयूं आहिनि, हेॾा बाबा क़ौम काइद आज़म बि वेठो आहे। नाज़रीन ॾिसो बाबा क़ौम असांजो काइद आज़म बि वेठो आहे। केॾो ज़बरदस्त रामू सिंगारियो आहे। हेॾा कलरफुल झंडे वारा स्टाइल सॼे घर खे झंडनि वारो कलर करायो अथई। हे झंडियूं हाणे वाढे वारा रामू लाहौते जो ऐलान आहे। हे ॾिसो नाज़रीन भुकड़ा बि जेको आहे 14 अगस्त वारा रामू हया आहिनि ऐं हेॾा माशाअल्लाह। मां थो चवां त चङे भले बि अॼु कोन सिंगारियो हूंदो पंहिंजे घर खे जीअं रामूअ सिंगारियो आहे। ऐं तव्हां बि रीस कयो रामूअ जे वांगुरु पंहिंजे घर खे ईअं सिंगारियो ऐं ईअं ई ख़ुशि रहो। फोन कॉल हुजे रिपोर्टर थोरे हिते त हलो वालेकुम अदा केरु हुजे कहिड़े शहर खां? दादा तुंहिंजी फोन में थोरो मसइलो हुजे, सिग्नल जो मसइलो हुजे, वॾी महिरबानी हुजे, लख थोरा हुजनि तुंहिंजा। इहो जेका तूं ॻाल्हि करी हे ॾिसंदो हुजे असांखे इहो सॼो रंग कलर, पोइ अॼु वरी ख़बर हुजे असां ख़ासि हे भेट त असांजो हुजे, भेटाई साईं चयो हुजे त साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद कंदा। पूरो मुल्क आबाद हुजे, पूरी दुनिया आबाद हुजे। सो इहे जेके रंग हुजनि असां इन करे महिरान टीवी जा रंग तूं ॾिसंदो हुजे, तोखे उते बि मोकिलियो हुजे, ॿाहिरि वियो हुजे त ॿाहिरि पोइ माण्हुनि में जोश जज़्बो तो कीअं ॾिठो? रामू तमामु घणो हेल जेको आहे 75वीं सालगिरह ते वॾो माण्हुनि में जोश मां ॾिठो जज़्बो। पोड़ो हुजे, अच्छा अदियूं हुजनि, नंढड़ा ॿार हुजनि, एॾा ख़ुशि हुजनि, गाॾियूं बि माण्हुनि सिंगारियूं आहिनि। वाह थोरो बीह, मां तो सां ॻाल्हाए, तूं मूं सां ॻाल्हाईंदो जे तूं रिपोर्टर हुजे, रुगो होॾे मुंहुं करे फोन कॉल करे पुलिस में बीहारियो हुजे। हलो हेलो सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था? साईं मां हैदराबाद फतेह चौक खां पियो अर्ज़ु कयां। छा हाल हुजे साईं? नालो ॿुधाईंदो हुजे पंहिंजो। साईं मुंहिंजो नालो आहे गुलशेर सोलंगी, मलंग गुलशेर सोलंगी, हैदराबाद फतेह चौक खां पियो अर्ज़ु कयां। छा हाल हुजे? ख़ुशि हुजी चङो भलो, ॿाहिरियूं लॻियूं पयूं हुजनि। अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां सभिनी खे आबाद रखे, ख़ुशी हुजे ऐं जश्न आज़ादी तमामु पाकिस्तान खे मुबारक हुजे। ख़ैर मुबारक हुजे, ख़ैर मुबारक, तव्हांखे मुबारक हुजे। ख़ासो ख़ासि पाकिस्तान तमामु फोर्सिस जेके ॿिनि फोर्सूं आहिनि जेके हिन महिल बॉर्डर ते आहिनि, उनखे तमामु दिलि जे गहराइनि सां उनखे दुआऊं थो ॾियां ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त उनखे पनाह में रखे, सिहत ॾे ऐं उनखे उनजे बचड़नि खे सिहत ॾे, ख़ुशी ॾे। वॾी महिरबानी हुजे, सभिनी खे पहुची वञे तव्हांजी तरफ़ां मुबारक, वॾी महिरबानी हुजे। फोर्सिस खे बि सभिनी खे बि जेके
समुंड में हुजनि जेके बॉर्डर ते हुजनि जेका जिते हुजनि के हुननि सभिनी खे सलाम। ऐं ख़ासि करे वरी हाणे कुझु ॾींहं पहिरियां ॾियारो बि मल्हायो हुजे त असांजी पुलिस जेका हुजे उनखे बि सलाम हुजे। हा, पुलिस असांजी उनजो बि मान ऐं शान हुजे, उहे बि कमाल हुजनि। सो उन पुलिस खे बि सलाम हुजे, जे उन्हनि सभिनी खे बि सलाम हुजे जेके मिली करे पंहिंजे वतन लाइ पंहिंजे मुल्क लाइ जाखोड़ींदा कंदा हुजनि, जाखोड़ कंदा हुजनि, उनखे बहितर कंदा हुजनि। पर उनमें सच्चाई लाज़मी हुजे। सच्चाई, हा सच्चाई हुजे जरूर। जेतिरी राधा में सच्चाई। हा, हलो हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कड़ सर खांदा? इम्तियाज अली ख़ास के लिए बदीन खां। अदा चाल हुजे खुशू जी, चङो भलो। अल्लाह जो शुक्र है। ताम दा रामू कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि ज़ोर ख़ैर? अबा खैर खैर लॻो पियो जे तोॾे सभु खैर हुजे। ख़ैर आहे। बरसाति पवे पई हींअर बि राति खां वठी। हाणे बि बरसाति पवंदी हुजे बदीन में? हा, हींअर बरसाति पवे पई ऐं बरसाति में बीठो आहियां पासे में। हेॾे असां वटि बि झुड़ लॻो पियो हुजे, सफ़ा कारा ककर लॻा पिया रोज़ रोज़ हुजनि। वसे थोरी थोरी। अच्छा, झुड़ लॻो पियो आहे हेॾां? हा, बट ॾाढो झुड़ कारूं भार कयो बीठो हुजे। अच्छा, हाँ 14 अगस्त जे हिसाब सां अॼु 14 अगस्त है। पाकिस्तान जी आज़ादी मुबारक हुजे। खैर मुबारक तव्हांखे मुबारक। माना अॼु लेट हुजे, टीवी ते वेठो ॾिसी रंग। हा हा, टीवी ते वेठो रंग ॾिसां, वरी हींअर तो ख़बरूं हलायूं उहे ॿुधमि। हाणे वरी मूं चयो प्रोग्राम शुरू थी वियो त कचहरी करे हा। वाह, माना इहो यको तूं वेठो ॾिसंदो हुजी? हा, यको वेठो ॾिसंदो हुजां। राधा जो मिठाई बि विराई, खाधी बि सही। अरे यार पोइ तोखे तूं अधे खे मिठाई थोरी सलाह न कई हुजे? मिठाई खाई गया हुजे। अदा तू देर सां पहुतो हुजे, मिठाई खाई गया हुजनि, हिते तेरा बीठा हुजनि ना न। ना, मिठाई तो उन रिपोर्टर खे बि कोन खाए ॾिनी, मीडिया वारे खे बि कोन खाए ॾिनी। मूंखे छा ॾींदे खाइण? न न, उनखे मीडिया वारे खे ॾे। आवाज़ तो खाधे खाधो वधावा गुलाब जामुन खाधो। खाधो जवा ईअं त न कर। हा खाधो जवा ईअं कर। ही मीडिया वारो बा न त पोइ ॿुधाईंदो हुजे हे ॿार रिपोर्ट में वरी पोइ ॿी ॻाल्हि करे छॾे। हा हा, मुंहिंजो नंढड़नि जा नाला वठिजो। राशिद ख़ासि कैली, हाओ राशिद ख़ासि कैली, साजिद ख़ासि कैली, पारस, दिया, सिया ख़ासि कैली जे तरफ़ां 14 अगस्त मुबारक। उन्हनि सभिनी खे बि सलाम, बचड़नि खे सलाम, वॾी महिरबानी। लख कुर्ब लख थोरा। साल जिते रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जी मुस्कुराईंदा हुजो। 14 अगस्त जा हर रंग, ॾींहुं अव्हांजो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रनि। आज़ादी जूं ख़ुशियूं इहे रंग जारी सारी हुजनि। नंढड़ा बालक हुजनि, उन्हनि सभिनी खे बि जश्न आज़ादी जूं मुबारक हुजनि। हिकु नंढड़ी साई वठंदा हुजनि। साई खां पोइ वापसि ईंदा हुजो त अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजो। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां, ही ख़ूबसूरत ट्रांसमिशन 14 अगस्त जे हवाले सां हुजे। आज़ादी अव्हांजे ना हुजे। सो हे जिते जिते ॾिसनि बालक वॾा नंढा जेके बि हुजनि, जेके बि पाकिस्तान में रहंदा, जेके बि ॿोलियूं पाकिस्तान सां मोहबत कंदा, दुनिया जी कहिड़ी बि कुंड कुर्छ में वेठा हुजनि, फेसबुक जे थ्रू, टीवी जे थ्रू, जहाँ जहाँ जो भी बैठा है उस सब को उनको आजादी की मुबारक हो। राधा जे जश्न तरफ़ां आज़ादी। बि उन्हनि सभिनीनि खे जश्न आज़ादी जूं लख लख मुबारकूं हुजनि। ऐं इन ॾींहं ते अव्हांखे दुआऊं ॾींदा हुजूं त साल जिते रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जी मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। असांखे खणी छा बि हुजे, ॾुख हुजनि, तकलीफ़ूं हुजनि, दर्द हुजनि, पर इहे ॾींहं जेके बि ईंदा हुजनि इहे असां पंहिंजी दिलि जान सां ख़ुशीअ सां मल्हाईंदा हुजूं। हाणे वरी असांजा रिपोर्टर अस्सलामुअलैकुम नाज़रीन, घड़ी घड़ी रिपोर्टर आवामी तव्हां सां अञा गॾु आहियां। नाज़रीन, हींअर जेको आहे सो असांजे पाड़े मां नंढड़ी छोकिरी जेको आहे सो झंडे सां गॾु शामिल थी आहे ऐं हीअ चई रही आहे त मां रामूअ जे घर में सेल्फी फोटू कढाइण आई आहियां। जो घर सोढ़ो ठहियलु आहे, डेकोरेट 14 अगस्त जे हवाले सां ठहियलु आहे, त अचो त अॼु नंढड़ीअ सां कचहरी कयूं था ऐं नंढड़ीअ खां पुछूं था त तूं कीअं आई आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नालो छा आहे बाबा? मानूर। मानूर। अच्छा, अॼु कीअं 14 अगस्त ते मल्हाई अथव?
हिते मल्हार आई हुजे इहो पुछे फोटू कढाईंदी न हिते हाँ हाँ घर वञे थो रामूअ जो ॾिस केॾा झंडा लॻा फोटू पिया आहिनि कैसा कढ रहे कंहिंसां कढाईंदी इन भोलीअ सां न कढाइजां मूंसां कढाइजां न अच्छा भेटींदो अथई हाँ ॿुधाए नड़ी गुड्डे सुती पया घंटी वजायो उनके जगायो मां ने जगाया मुंहिंजी तौबा उथी पंहिंजी मूं सां विढ़ंदी गुॾी विढ़ंदी तोसां ॿियो बि ॿुधाईंदी भला, ॿियो बि पाकिस्तान जिंदाबाद ॿियो छा ॿुधाईंदी गुंगिया छा ॿुधाए न पटता पैसे वतम गा ये ॿुधाए हा ॿुधाए हा पैसो लदम पटता पैसे वतो गा गा दिनो में के में दिनो की दिनो उमड़ के उमड़ दिनो लो 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 दिनो काम दिनो खंब दिनो राजा के राजा दिनो घोड़ो चढ़ी घुम हाँ पैसो लधो पटता पटता पैसो वठी वतम गारा इन जा राधा राय ईअं न तूं हुन नाज़रीन तव्हां नंढड़ीअ जी कचारी ॿुधी तव्हां यकीनन तव्हांखे नंढड़ीअ जा बेत तमामु पसंदि आया हूंदा तव्हां ॾिसी रहिया आहियो त अॼु हर कोई ख़ुशी मल्हाए रहियो आहे ऐं मां बि ख़ुशी मल्हायां मुंहिंजी दिलि चए थी मां ॾाढो ख़ुशि आहियां तव्हां बि ख़ुशि मां बि ख़ुशि हाणे मां रामू खे चवंदो वधीक ॻाल्हाए हा जीअं हे रिपोर्टर अवामी हुजे हे अॼु सुबुह खां शहर निकितल हुजे उतां खां पोइ वरी सिधो हेॾे आयो हुजे हिन जी अॼु इहा ड्यूटी लॻल हुजे त कहिड़ा रंग हुजे कावड़ ई न ईंदी हुजे ख़ुशी जो ॾींहुं हुजे न हा। मूंखे कावड़ ई न ईंदी हुजे न त हे त बीह न सघंदो हुजे ॿियो छा वेठो हुजे नज़र ईंदो न हुजे हे सागर आहे मूंखे ॿुधा पोइ इहो हाणे ख़ुशीअ जो ॾींहुं तूं अॼु पाण चयो हुजे न त मां बि भोग करां ॿियो पाण खे ॾिस जहिड़ी डुबरी गऊं हुजे गाह वरी असाला वठे इहो छा हुजे डुबरी गऊं हा उहो इहो पाण पहलवान आहे जो खाधो पीतो मालिक न ॾींदा हीअं थी वेंदी हुजी तूं हिनखे तव्हांखे इहो थोरे चयो हुजे हाणे भई इहो हिकु ॿिए हे ॻाल्हाए मां कोन थो ॻा गुंगो आहियां तूं इहो कीअं ॻाल्हाए ॿार हिन नंढड़ी आई हुजे हिनखे स्कूल वेंदी हुजी न अॼु मींहं में निकिरी पई हुजी ऐं हिन ते हिते चंड तारो बि ठाराईंदी हुजी छा हे ॿार खे वरी इहे जेके रंग हुजनि हिते ठाराइनि न उहे बि अॻे त हिन बि हे बि ॿारनि वांगुरु राधुल बि ठाराया हुजनि अॻे अंग ईंदा हुजनि अंग हा हिकिड़ी फोन कॉल हुजे राधुल हिकिड़ी फोन कॉल हुजे या वठंदा हुजो हलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था बाबा जी मां मास्टर गुलाम हुसैन पे अर्ज़ कयां झांगारनि मां बाबा छा हाल हुजे उस्ताद ख़ुशि हुजी चङो भलो तव्हांखे मुबारक हुजनि वाधायूं हुजनि जश्न आज़ादी मुबारक जूं अबा ख़ैर मुबारकूं तव्हांखे बि मुबारकूं हुजनि ख़ुशि हुजो आबाद हुजो कीअं रंग लॻंदा हुजनि ऐं तव्हां कीअं मल्हाईंदा हुजो वॾी महिरबानी हवाई असांजो तव्हांखे मामंद जेको आहे सलाम पियो चवे हाकुम ख़ान अबा उन्हनि खे बि मुंहिंजा सलाम ॾेई छॾींदो हुजे त इहो परे बि सलाम ॾींदा हुजनि भला अॼुकल्ह अलाए सो वॾी महिरबानी अलाह वॾी महिरबानी तव्हांजे प्रोग्राम जी ॾाढी तारीफ़ पई थिए हिते सभई नंढड़ा तारीफ़ पिया कनि बालक वेठा हुजनि हा मूं त तव्हांखे ॿुधाए छॾियां तव्हांजी ॾाढी नेकी पई थिए बालक जी तव्हांजी न न बालक मुंहिंजी सूंहं हुजनि बालक न हुजनि त पोइ माना सूंहं ई न हुजे हा सिंध मुंहिंजे मुल्क जी सूंहं इहे बालक हुजनि इहे बालक ज़हीन हुजनि पढ़ी लिखी वॾा थींदा हुजनि इहे असांजे मुल्क जो नालो रोशन कंदा हुजनि हा केरु हुजे इहो हलो मोहम्मद ॻाल्हाईंदो हुजे हा ॿार हुजनि उहे बि ख़ुशीअ में न मापंदा हुजनि हा ॾिसंदो हुजे कीलू 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 हा कीलू कीलू मूं चयो मूंखे तोखे छा करा ॾंद खाई चंपल साल को चञा हिन खे कीलू कीलू राधुल कीअं करियो कीअं हे ॿारनि खे कराए ॾाईंदे हुजे हिकिड़ी कीलू 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 मां हुजे मूंखे किलो किलो पर कीअं कबो हुजे तूं वरी मूंखे पोइ कीअं करीं किलो 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 हाणे परे थींदो हुजे
किलू 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 हिन चपरे खे कढी हुजां। तू इहो सर वियो हुजी उते बि इहो ईअं करे इहो बि न वॼाए तू सिधो थी न बीहंदो हुजी इंजी सिधरा हुजनि यार खुशीअ में ख़बर ई नथी पए जेको आसो रामू खुशी शइ अहिड़ी आहे सिधो बि थियां थो चइनि टेॾो बीठो आहियां ॼण सिधो बीठो आहियां छा कयां बसि खुशी अॼु मूंखे मल्हाइण ॾियो अॼु मूंखे न टोकियो छा जेला तोखे रोकींदा इहा एतिरी सूंहं तोखे कीअं आई हुजे चेहरे में एॾी रौनक तोखे हा कंहिंखे सूंहं ॾींहुं हुजे माण्हू ख़ुशी हे सूंहं हुजे रामण तो बिन साफ़ कयो हुजे हिकिड़ी फोन कॉल फोन वठो। हेलो अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम जदा फ़कीर रामन बागड़ी हुजां साहब अञा न थियो हुजां सर मां आज़ार खान लाशारी कश्मीर खां ॻाल्हायां थो। अल्हम्दुलिल्लाह अॼु असां तमामु बहितरीन नमूने सां 14 अगस्त जो मल्हायूं था। असांखे वॾी ख़ुशी महसूस थिए थी पई छो जो हिकु असांखे आज़ाद रियासत जे अंदरि असां ख़ुदि मुख़्तियार थी रहियूं था पिया। बिल्कुलु सही हुजे असां आज़ादीअ में सुहिणे नमूने घुमंदा फिरंदा हुजूं ऐं फ़ख़ुरु कंदा हुजूं। बिल्कुलु 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 मालिक बसि शुक्र आहे मालिक जो। ऐं असांखे ईअं सम्झो त ईद जो हिंच मां असांजो जज़्बो आहे जीअं संगा असां पंहिंजे मुल्क जी आज़ादी जे लाइ अॼु ख़ुशीअ जो ॾींहुं माना ईअं सम्झो त ईद जो ॾींहुं हुजे ईद जे ॾींहुं खां वॾो हुजे पाकिस्तान जो अॼु आज़ादी जो ॾींहुं हुजे। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे बसि हमेशह अल्लाह ताला खां दुआ आहे त पाकिस्तान खे शाद आबाद ऐं ख़ुशहाल रखे। बिल्कुलु सही सही चवंदा वॾी महिरबानी लख थोरा ख़ुशियूं सभु पंहिंजे आज़ादी जूं लख लख मुबारकूं ॾेई छॾींदा हुजो ऐं नंढड़नि ॿारनि खे चवंदा हुजो कीलू कीलू नंढनि खे पोइ वॾनि खे बि तूं ईलू कीलू चवंदी हुजी खणी हा तूं बि चवंदी तूं यार हिका भरींदो हुजी त राजला जो कहिड़े ख़ुशि हुजे रामा खे तूं चवंदो हे वरी ईअं लॻे जीअं कोकरोच भिटके करे तूं हिकिड़ी फोन कॉल हुजे वठंदा। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां सज्जाद वसान लो ॻाल्हायां ज़िला हैदराबाद खां। अदा छा हाल हुजे ख़ुशि हुजी चङो भलो ॿाहिरूं दुआ लॻी पई आहे ताम दाराम ख़ैर आहे। हा सभु ख़ैर लॻो पियो हुजे कीअं ॾींहुं गुज़रंदो हुजे मौसम भली लॻी पई हुजे अॼु जश्न आज़ादी लॻी पई हुजे कीअं जेको ॾींहुं गुज़रंदो हुजे अॼु जेको ॾींहुं माशाअल्लाह भलो गुज़रंदो हुजे तव्हांखे आज़ादी मुबारक हुजे। ख़ैर मुबारक वॾी महिरबानी हुजे लख थोरा हुजनि। तूं हाणे इहो ॾिस तो चयो हुजे न अञा न चयो हुजे इहो हिनखे तूं नंढड़े ॿार खे कीअं कयो हाणे तूं ॿारनि वारा कम कंदो तूं हेॾो सारो रिपोर्टर लॻो पियो हुजे ॿारनि सां ॿार हुजे माण्हू वॾनि सां वॾो हुजे। हाणे तूं हुतां खां अंदरां अची हीअं ॾिसी चवंदो हुजी त अॼु मां हिते मौजूदु हुजां मुंहिंजे कहिड़ा कहिड़ा रंग ॾिठा हुजनि तव्हां ॾिसंदा हुजो त पोइ वरी इहो मां ॾिसां तुंहिंजी इहो रिपोर्टिंग हितां अंदर खां हीअं निकिरी आहे ईअं हा नाज़रीन तव्हां ॾिसंदा हुजो त अॼु जेको रिपोर्टर आयो हुजे उहो असां कल्चर जो असांजो घर हुजे सॼो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन मां रिपोर्टर आवामी नाज़रीन अॼु मां पूरे हैदराबाद जो विज़िट करे आयो आहियां ऐं तमामु बहितरीन जेको आहे माण्हू ख़ुशी मल्हाए रहिया आहिनि। अॼु 14 अगस्त आहे तव्हांखे ख़बर आहे असांजी 75वीं सालगिरह आहे ऐं हर माण्हू नंढो हुजे वॾो हुजे पोड़ो हुजे पको हुजे माज़ूर हुजे ट्रैफिक वारा हुजनि पुलिस वारा हुजनि रेंजर्स वारा हुजनि आर्मी वारा हुजनि सभु ख़ुशि लॻा पिया आहिनि तमामु बहितरीन नमूने सां जश्न आज़ादी मल्हाए रहिया आहिनि ऐं रामू ऐं राधा बि तमामु बहितरीन नमूने सां अॼु जश्न आज़ादी मल्हाई आहे। मूंखे मिठाई बि खाराई आहे ऐं हिन जो घर तमामु बहितरीन सिंगारियल आहे। तव्हां बि अचो हिते सेल्फी कढायो बहितरीन माहौल लॻो पियो आहे। मां बि फोटू कढाए घर वारनि खे चयो मां ॻोठ वियो आहियां मंज़र अहिड़ो आहे न वेठो हिते छॾे हुजेसि तूं हुन पंहिंजी ॻाल्हि कई हुजे हाणे इहो जेको असां सवेल खां वठी हिकिड़ो गानो ॾिठो हुजे न ॿुधो हुजे इहे झंडी खणी ॾींदी हुजी त इहो असां ॿुधूं पोइ वरी असां
हाणे असांखे इजाज़त ॾींदा हुजो हा। त वरी सुहिणा रंग सुहिणी ट्रांसमिशन ऐं जेके ही 14 अगस्त जूं मुबारकूं हुजनि इहे बि ॾिसंदा बि ज़रूर हुजऊं। सो सॾ में सॾ हुजे, राम राधा मेहरान टीवी जा सभई रंग अवां सां गॾु हुजनि, जाॾे पेर हुजे, ताॾे खेर हुजे। सो इहे सॼा रंग जेके हुजनि उहे अॼोका तव्हांखे ज़रूर वणिया हुजनि। असां पंहिंजी कोशिशि ऐं कई जे वेंदे रंग वेंदे वरी सभिनीनि खे जश्न जश्न आज़ादी आज़ादी जूं जूं लख लख मुबारकूं हुजनि ऐं दुआनि में हमेशह यादि कंदा हुजो। ऐं बालक जिते बि हुजनि उहे ख़ुशि हुजनि ऐं जोश में हुजनि, जज़्बे में हुजनि। पाकिस्तान जिंदाबाद। हा, सो हे असां पूरो इहो नगमो ॻाईंदा बि हुजऊं।